सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। असीं अवां जी ख़िदमत में हाज़िर थी चुका आहियूं। प्रोग्राम तव्हांजो पहुचो नाम आहे प्रोग्राम जो सलाम सिंध। मुंहिंजो नालो आहे इरशाद जागीरानी ऐं मूंसां साथी मेज़बान आहे मां आहियां शाज़िया शेख। मुंहिंजी तरफ़ां बि तव्हांखे सभिनीनि खे सुबुह जो सलाम हुजे। उमेद कयूं था तव्हां बिल्कुलु ठीकु ठाकु हूंदो, ख़ैरियत सां हूंदो। अलाह साईं तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़-ओ-मान में रखे। तव्हांजे लाइ दिलि सां दुआऊं कंदा आहियूं ऐं जेकी दुआऊं दिलि सां कबियूं आहिनि अॻंदियूं ज़रूरु आहिनि। पर अॼु जुमे जो ॾींहुं बि आहे, बाबरकत ॾींहुं बि आहे, भलारो ॾींहुं बि आहे। सो इन हवाले सां हिकिड़ी सुठी ॻाल्हि मूंखे यादि अचे थी। ॿ टे भेरा पहिरियां बि तव्हांखे ॾिसी चुको आहियां, पर दिलि चए थी वरी शेयर कयां तव्हां सां। ऐं उहा ॻाल्हि इहा आहे त जीअं असां रोज़ु इंट्रो में चवंदा आहियूं त जेकी दुआऊं दिलि सां कबियूं आहिनि उहे अॻंदियूं ज़रूरु आहिनि। सो इन खां भलो इहो आहे त पाण कॾहिं कॾहिं माण्हू खे चवंदा पिया आहियूं त यार मां हिन कम सां वञा थो, मुंहिंजे लाइ दुआ कजांइ, या साईं सिहत कामिल थिए मुंहिंजे लाइ दुआ कजो, या ही मुंहिंजी दिली ख़्वाहिश आहे, ही कमु थी वञे त दुआ कजो। दुआ जे लाइ पाण इल्तिजा कंदा आहियूं, गुज़ारिश कंदा आहियूं, मिंठूं कंदा आहियूं माण्हुनि खे। पर ईअं केतिरो न सुठो लॻंदो जो असां अहिड़ा कम कयूं जो अॻियों माण्हू पाण असांजे लाइ दुआ करे ऐं असांखे ॾिसी करे कंहिं मुश्किलात में, कंहिं तकलीफ़ में हुन जा हथ पाण ई रब करीम जे हुज़ूर में, हुनजी बारगाह में खॼनि ऐं चवनि त पाण चपनि था उहे हमराह या उहे माण्हू, उहे शख़्स चवनि जिन जे लाइ असां कॾहिं सुठो सोचियो हूंदोसीं या जिन जे करे असां कमु आया हूंदासीं, उहे पाण असांजे लाइ दुआ जे लाइ हथ खणनि ऐं चवनि था अलाह साईं हीउ माण्हू भलो आहे, हीउ बंदो भलो आहे। इन सुठे माण्हूअ जे लाइ, इन भले बंदे जे लाइ असीं तव्हांखे गुज़ारिश कयूं था त इन जा वारा न्यारा कर, इनखे सुखियो सताबो रखो। इन खां हीअ जेका मुसीबत इन जे मथां आहे इहा टारे छॾ। माण्हू उल्को कनि तव्हांजे बारे में। तव्हां ॾिठो हूंदो इलाही माण्हू जेकी बज़ाहिर एतिरा आसूदा ऐं अमीर न हूंदा आहिनि, पर जॾहिं बि कंहिं मुश्किलात में ईंदा आहिनि, तकलीफ़ में ईंदा आहिनि, मिटनि माइटनि में हिकिड़ी फड़फोटी पइजी वेंदी आहे। उहे तमामु घणा उन जे बारे में परेशान रहंदा आहिनि, उनखां हाल अहिवाल वठंदा आहिनि। यार मामिलो थियो छा भला, छोकिरो तो वारो ॿधिजी वियो, इहो भला आज़ादु थियो या न थियो, किन माण्हू खां त वरी पुछा बि न कंदा आहिनि न। सो पुछा जिन खां न कंदा आहिनि त उन्हनि जो जेको करैक्टर हूंदो आहे, उन्हनि जी जेका पोख पोखियल हूंदी आहे, पोइ असां वरी चवंदा आहियूं न सिंधीअ में त जेको पोखींदो सो लुणंदो। सो जेका शइ तव्हांजी पोखियल हूंदी, माना जेको तव्हांजो वखरु वहायल हूंदो, ॾिनल हूंदो, सो उहो ई तव्हांखे मोट में मिलंदो। हीउ गिव एंड टेक जो ज़मानो आहे। सो तव्हां जेकॾहिं कंहिंखे इज़त ॾियो था त सच पुछो त इहा उनखे इज़त नथा ॾियो, तव्हां पंहिंजो पाण खे इज़त ॾियो था। उहो जॾहिं तव्हां सां वरी ॿीहर मिलंदो, तव्हांजी जेका ड्यू रिस्पेक्ट थींदी उहा तव्हां सोचे बि नथा सघो। तव्हां सोचींदो त यार माना एॾो मान, एॾो मर्तबो मूंखे छो ॾिनो वियो। तव्हां जेकॾहिं हुन सां सुठे नमूने सां वर्ताव कयो था, तव्हां हुनजा जेकॾहिं वेल विशर थियो था, तव्हां हुनजी ख़िदमत कयो था, त यकीन ॼाणो हू तव्हांजी ॿीण ते ख़िदमत कंदो। सो ईअं ई हिक ॿिए सां मुहबतूं वंडियो, इज़तूं ॾियो। जुमे जो ॾींहुं आहे, भलारो ॾींहुं आहे ऐं जुमे जे ॾींहुं के सुठा कम बि कयो, सुठा कम करणु घुरिजनि पाण खे। दुनिया जी वठि-वठा में, दुनिया जे वहिंवार में पाण सफ़ा गुम थी विया आहियूं। अलाए किथे, अलाए कहिड़े जहान में हर को मसरूफ़ आहे, पर हीउ जहान छॾिणो आहे, इहा ॻाल्हि ज़रूरु यादि रखिजो। सुबुह सुबुह सां इहे ॻाल्हियूं उनजे करे कंदो आहियां। के माण्हू चवंदा आहिनि जागीरानी ईअं न कयो, सुबुह सुबुह सां रिॼारियो था। रिॼाइण जी ॻाल्हि न आहे, हक़ीक़त इहा आहे त हक़ीक़त पसंदि थियो। हक़ीक़त इहा आहे त हीअ दुनिया जेका आहे सा उहा माना झट पल जो खेल आहे, अखि छिंभ जो खेल आहे। असां जॾहिं पैदा थियूं था त उन वक़्तु अज़ान अचे थी, जॾहिं गुज़ारे वञूं था त पोइ नमाज़ पढ़िजी थी वञे। अज़ान नमाज़ जेको आहे सो अज़ान ऐं नमाज़ जे विच जो जेको वक़फ़ो आहे, जेको फ़र्क़ु आहे, इहो जेको फ़ासिलो आहे, एतिरी असांजी ज़िंदगी आहे, एतिरी मुख़्तसिर ज़िंदगी आहे। इन मुख़्तसिर ज़िंदगीअ में के चङा नेकी वारा कम करे वठो, खोड़ सारा मीर, खाने खान, वॾा मोतबर सरदार, वॾा भोतार जेकी पाण खे अलाए छा सम्झंदा हुआ, कॾहिं क़ब्रिस्तान लाइ चकर लॻाए ॾिसो ऐं उतां गुज़र करे ॾिसो। उते इलाही माण्हू अहिड़ा दफ़न आहिनि जेकी सम्झंदा हुआ त मूंखां सवाइ का दुनिया न हली सघंदी, मूंखां सवाइ मां मरी वेंदुसि त पोइ सॼो मुल्क थरथले पइजी वेंदो, पर कुझु बि न थियो। कार वहिंवार उअं ई हलियो, गाॾियूं उअं ई हलंदियूं रहियूं, माण्हू ईअं ई घुमंदा रहिया, पोख पलाव ईअं ई फुटंदो रहियो ऐं सिजु ईअं ई उभरंदो रहियो। सो कुझु बि न थींदो, भली केॾो बि वॾो माण्हू हुजे। ऐं हर कंहिंखे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे, हर कंहिंखे हीअ दुनिया छॾणी आहे। सो अहिड़ी का बि दवा अञा इजाद न थी आहे, अहिड़ो को बि फार्मूलो मार्केट में न आयो जो माण्हू पाण खे मौत खां बचाए सघे। जेकॾहिं ईअं हुजे हा त पोइ सभु अमीर ज़िंदा हुजनि हा, पाण ग़रीब खणी मरूं हा। ईअं हुजे हा न। सो इहो सोचणु घुरिजे तव्हांखे। आख़िरत जो समरो तयारु करणु घुरिजे। ऐं कॾहिं कॾहिं आउं ॾिसंदो आहियां हिकिड़ो ॾाढो सुठो ई कोटेशन किथे मूं पढ़ी हुई त पखी तव्हांजो मिसाल तव्हांजे साम्हूं आहे। पखी जीअरो हूंदो आहे त पोइ जीत जणिया खाईंदो रहंदो आहे, सो उन्हनि खे चुगंदो रहंदो आहे, पर जॾहिं पखी मरी वेंदो आहे त उहे जीत वरी पखीअ खाईंदा आहिनि। ईअं न, ईअं असां जेको हिते माना वॾा ईअं पाण खे मोतबर सम्झी करे ज़मीन ते आकड़िजी हलूं था, सो असांजो अंत बि इहो ई आहे। असांखे बि जीत जणिया खाईंदा, असांखे बि मिटीअ में मिली वञिणो आहे, पर नेक अमल कंदो त पोइ कुझु न थींदो तव्हांखे। इहो असांजो ईमान आहे मुस्लमाननि जो। नेक अमल कंदो त उते बि फ़र्क़ु आहे ऐं क़बर में बि रोशनी आहे।
ऐं उते बि ज़बरदस्त तव्हांजी ज़िंदगी जेका आहे सा बक़ाया जेका हिन खां पोइ जेको ॿियो जनमु आहे न तव्हांजो उन ज़िंदगी जी ॻाल्हि कयां थो त उहा ॾाढी फ़रत में गुज़रंदी सो नेक ऐं साले अमल खे असल ज़िंदगी उहा आहे सही हे ज़िंदगी असां मूंखे जेकी मिली आहे इहा फ़ानी आहे उन खां पोइ असल ज़िंदगी उहा आहे तव्हांखे दोज़ख थी मिले जन्नत थी मिले उहो तव्हांजे अमाल ते आहे ॿी ॻाल्हि इहा जुमे जो ॾींहुं आहे त अॼुकल्ह जेके वबाऊं फैलियल आहिनि उन हिसाब सां तव्हां सुठा अमल कयो अॼुकल्ह ज़िंदगी जो भरोसो नथो थिए जवान आहे नंढो आहे वॾो आहे कंहिंखे बि इहा वबा पकिड़े ऐं पंहिंजी अलाह साईं पंहिंजी तरफ़ घुराए थो छॾे त इन करे चङा कम कयो सुठा कम कयो जुमे जे ॾींहुं सदको ख़ैरात करे पोइ घर खां जंहिंमहिल निकिरो सदको ख़ैरात कयो जेको जेको तव्हांखे मिले थो इहो न सोचो की हे हक़दार आहे या हे न आहे अलाह साईं हर कंहिंखे ॾींदो आहे इहो न सोचींदो आहे हे हक़दार आहे या न ईअं तव्हां बि न सोचो तव्हांखे इहो इख़्तियार न आहे त सुठा कम कयो तिलावत कयो इबादत कयो अलाह जी जुमे जी नमाज़ बाजमात पढ़ो अलाह साईं खां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरो ऐं ॿियनि जी मदद कयो इंसानियत सभिनि खां वॾी शइ आहे सुठा सुठा कम कयो ताकी जंहिंमहिल असांखे दुनिया में वञिणो पए त हूअ ज़िंदगी जेकी असल ज़िंदगी असांजी आहे उहा असांखे बहितरीनु मिले सही सही ॾाढी सुठी तव्हां ॻाल्हि कई त सदको ज़रूरु ॾियणु घुरिजे सुबुह सुबुह असां निकिरो था त किथे के सिग्नल ते को फ़क़ीर तव्हांखे मिले थो त उनखे कुझु न कुझु ॾियणु घुरिजे दरवाज़े ते जेकॾहिं का सदा को फ़क़ीर अची हणे थो त उनखे बि का शइ ॾियणु ज़रूरी आहे छो त अलाह पाक तव्हांखे इन क़ाबिल सम्झो आहे तव्हांखे इन लाइक़ु सम्झो आहे जो पंहिंजे बंदे खे तव्हांजे दरवाज़े ते मोकिलियो सो इन ॻाल्हि में बि तव्हांखे ख़ुशी हुजणु घुरिजे तव्हां एतिरा आसूदा आहियो जो माण्हू तव्हां वटि अचनि था सो सदको हूअं बि चवंदा आहिनि त बलाउनि खे टारींदो आहे सो आफ़तुनि खे टारींदो आहे मुश्किलातुनि खे टारींदो आहे सो सदको ॾियणु घुरिजे पाण वटि वरी सदके जो कॉन्सेप्ट ॿियो थी वियो अथव पाण वटि सदको ॾींदा माण्हू घटि आहिनि पोइ अचानक को हादसो थींदो आहे को एक्सीडेंट थींदो आहे को नुक़सानु थींदो आहे बाबा चङो थियो भला सदको निकिरी वियो पोइ चवंदा आहिनि नुक़सानु थी वियो पोइ उनखे काउंट कंदा आहिनि सदके बाबा चङो थियो भला सदको निकिरी वियो सो इहो सदको निकिरी वियो वारो चकर न आहे इहो त हादसो थी वियो न पाण पर पाण जेकॾहिं कंदव त इहो हादसो बि शायदि न थिए आहे सो ईअं ई ग़रीबनि जी मदद कंदा रहो अॼु प्रोग्राम में खोड़ सारी कचहरी कंदासीं पर इन खां पहिरियां जीअं जुमे जो बाबरकत ॾींहुं आहे त अॼु असां सारींदासीं उन शाइर खे जंहिं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान अक़दस में खोड़ सारा शेर चया ऐं पालनहार कुदरत वारे करीम जे शान हुज़ूर में बि तमामु घणी जेका आहे सा हमदो सना कई सो नात खो शाइर साईं मोहतरम ग़ुलाम नबी मैसर साहिब जी अॼु 21वीं वर्सीअ जो ॾियारो बि आहे ग़ुलाम नबी मैसर साहिब जी शाइरी जॾहिं नातिया शाइरी असां ॿुधूं था त रूह बाक़ाइदा असांजो ईअं लॻंदो आहे असांजी दिलि ईअं चवंदी आहे ॼणो असीं उन कैफ़ियत में आहियूं जंहिं कैफ़ियत में ग़ुलाम नबी मैसर साहिबु उहो शेर लिखियो आहे जेकॾहिं मदीने जी ॻाल्हि आहे सच ॻाल्हि इहा आहे त जॾहिं मां नात ख़्वाननि खां ग़ुलाम नबी मैसर साहिब जो कलाम ॿुधंदो आहियां मदीने जो ज़िक्र थींदो आहे त आउं जेकॾहिं अखियूं ॿूटींदो आहियां त मूंखे लॻंदो आहे ॼणो मदीने में घुमां थो मदीने जूं गलियूं फिरी रहियो आहियां सो उन जी शाइरीअ में जेको कैफ़ आहे जेको तासुरु आहे उहो ॾाढो कमाल जो आहे हाजी ग़ुलाम नबी मैसर साहिब तमामु घणी शाइरी कई हाजी अहमद मला या खणी ईअं चऊं हाजी ग़ुलाम नबी मैसर जो नालो नातीअ शाइरी में तमामु घणो वॾो आहे हाजी ग़ुलाम नबी मैसर साहिब पाण वरी ॻायो बि सही माना नातीअ कलाम पढ़िया बि सही ऐं तमामु घणो मक़बूल ऐं मारूफ़ नात ख़्वान पाण रहियो न सिर्फ़ु लिखिया ई सुंजे खोड़ सारा नात ख़्वाननि जी शाइरी पढ़ी ॻाई पर हाजी ग़ुलाम नबी मैसर साहिब पाण बि पढ़ियो पाण बि ॻायो सो तमामु घणो हिकिड़ो हुनजो जोड़ बि हूंदो हुयो ऐं लीमो फ़क़ीर वारा हाजी ग़ुलाम नबी मैसर जानण फ़क़ीर वारा इहे तमामु घणा मक़बूल ऐं मारूफ़ हुआ जॾहिं मौलूदनि जी महफ़िल हूंदी हुई जॾहिं कैसेट्स ईंदियूं हुयूं को ज़मानो हूंदो हुयो जॾहिं मौलूद आहिनि जूं बि कैसेटूं ईंदियूं हुयूं तमामु घणा उहे दोस्त असांजा जेकी दीन सां मुहबत कंदा हुआ ऐं इस्लाम सां मुहबत कंदा हुआ नेक साल अमलनि सां मुहबत कंदा हुआ उहे हाजी ग़ुलाम नबी मैसर जूं कैसेटूं वठंदा हुआ उन ज़माने जी जेकॾहिं आउं तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त तॾहिं जेको टॉप क्लास जेको फ़नकार हूंदो हुयो न उन जी जेका रेटिंग हूंदी हुई या जेका उन जी मार्केट हूंदी जेका उन जी डिमांड हूंदी जेको उन जो ख़र्चु पखो कंपनी उनखे ॾींदी हुई उन जे मुक़ाबले में हाजी ग़ुलाम नबी मैसर साहिब जी कैसेट हलंदी हुई सची ॻाल्हि इहा अथव माना हिकु पासे उहे फ़नकार जेकी आम बाज़ारी शाइरी ॻाए टॉप क्लास जा लिखिया वेंदा हुआ पर उन मुक़ाबले में हिकिड़ी सुठी ऐं भली ऐं आख़िरत खे संवारींदड़ शाइरी पढ़ी ऐं ॻाए हाजी ग़ुलाम नबी मैसर साहिब तमामु घणो नालो कमायो हाजी ग़ुलाम नबी मैसर साहिब न सिर्फ़ु नातीअ शाइरी कई पर हाजी ग़ुलाम नबी मैसर साहिब मिजाज़ी कलाम बि तमामु घणा लिखिया ऐं उन कलामनि खे बि खोड़ सारनि असांजे सिंधी फ़नकारनि ॻायो जिन मज़ा हिकु ॿ चारि कलाम मुंहिंजे ज़हन ते बि अचनि था जीअं हिकिड़ो कलाम मास्टर मंज़ूर जी आवाज़ में असीं ॿुधंदा रहिया आहियूं खिलणा तूं दिलि खणी वई ईंदे वेंदे वाट सां हेॾऊं आएं बि मारी होॾऊं आएं बि मारी जाॾूं काॾूं असांजी दिलि में छो बाहि ॿारे हे हे धाड़ो हणी वई ईंदे वेंदे वाट सां खिलणा तूं दिलि खणी वई ईंदे वेंदे वाट सां या वरी हिकिड़ो जग मशहूरु कलाम हाजी ग़ुलाम नबी मैसर जो इहो बि आहे त जानी माणी जानी यार
खोले कारा कुंडड़ा वार गाड़ीअ खट ते जॾहिं वेह मुंहुं वेड़े वेंदो कर जवानी माणे जानी यार खोले कारा कुंडड़ा वार गाड़ीअ खट ते जॾहिं वेह त मुंहुं वेड़े वेंदो कर। इन जो आख़िरी बंदि ॾाढो कमाल जो हाजी गुलाम नबी मैसर साहिबु लिखियो त नज़ारे जी ख़ातिर तोॾे सॼो तरब आयो आहे नज़ारे जी ख़ातिर तोॾे सॼो तरब आयो आहे गुलाम नबी गॾु तन सां महेसर बि आयो आहे। सो गुलाम नबी मैसर साहिब जी खोड़ सारी शाइरी नातिया शाइरी बि तमामु घणी ऐं जॾहिं अचई जानीअड़ा मौत मुंहिंजे जो न्यापो सो अॻ में तूं अचु ॿिया पोइ जॾहिं अचई जानीअड़ा मौत मुंहिंजे जो न्यापो। हाजी गुलाम नबी मैसर साहिबु पहिरीं पंधु खोड़ सारा हज बि कया अलहाज हाजी गुलाम नबी मैसर इन जे करे बि कोठियो वञे थो। हाजी गुलाम नबी मैसर जी शाइरी अॼु बि पढ़ी वञे थी अॼु बि ॻाई वञे थी। मां सम्झां थो मुंहिंजो जेको ख़्यालु आहे त नातिया शाइरी ॿिया बि दोस्त कनि पिया हाणे बि नातिया शाइरी सर्जे थी माण्हू लिखनि था पर जेको फॉलो कनि था जेको तरीक़ो आहे हाजी गुलाम नबी मैसर साहिब जो उन तरीक़े तहत ई जेका शाइरी सर्जे थी। पर उन खां वधीक हिकिड़ी कम जी ॻाल्हि इहा आहे त हाजी गुलाम नबी मैसर जी शाइरी जी ख़ुशबू अञा उन्हनि में न अची सघी आहे। हाजी गुलाम नबी मैसर जी शाइरीअ में अहिड़ो त सुरूर अहिड़ो त महव कंदड़ अंदाज़ हुयो जो माण्हू बाक़ाइदगीअ सां झूमी पवंदा हुआ ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निशान अक़दस में ॻाल्हियूं थींदियूं हुयूं त पोइ माण्हू मोहबत मंझां लुड़क बि लाड़े वेहंदा हुआ छो त उनजी शाइरीअ में अहिड़ो रंग हुयो उन शाइरीअ में हिकिड़ी सचाई हुई उन शाइरीअ में हिकिड़ो पुरलुत्फ़ अंदाज़ हुयो। सो हाजी गुलाम नबी मैसर साहिब खे असां खां विछड़े खोड़ सारा वरह गुज़री विया आहिनि 21वीं वर्सी आहे अॼु अॼु बि उनजी यादि असांखे आई असीं उनखे सारियोसीं। हाजी गुलाम नबी मैसर जा दर्जा ज़रूरु बुलंद हूंदा छो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सॼी ज़िंदगी सनाख़वानीअ में गुज़ारी अथऊं ऐं नातिया शाइरीअ में गुज़ारी अथऊं खोड़ सारा किताब न अथऊं। हाजी गुलाम नबी मैसर खां पोइ उनजो हिकिड़ो पुटु फर्ज़ंद बि हिन वक़्तु नातिया शाइरी पढ़ंदो आहे ऐं मुख़्तलिफ़ चैनल्स ते नज़र बि ईंदो आहे जंहिंजो नालो आहे नाले मिठो मैसर। सो नाले मिठो मैसर साहिबु हाजी गुलाम नबी मैसर जी पोइवारी करे थो उनजे नक्शे क़दम ते हले थो ऐं उन वांगुरु ई पढ़े थो शाइरी बि ऐं कुझु शाइरी करे बि थो पर वालिद त वालिद आहे हाजी गुलाम नबी मैसर केरु सॾाए। हाजी गुलाम नबी मैसर साहिबु चवनि था त दिलि जो ॾाढो नेक माण्हू हो रहमदिल माण्हू हुयो ऐं भलो माण्हू हुयो। सो पाण पोख पलाह बि कंदो हुयो ऐं हारपो बि कयईं ऐं ईअं ई जेका फ़क़ीरी जेका लाइफ आहे न उहा गुज़ारियईं ठठ ठांगर वारी लाइफ बि शायदि गुज़ारे सघे पियो छो त उन वक़्तु उनजी जेका डिमांड हुई कैसेट्स जी उहा तमामु घणी वॾी हुई पर पाण शाही जेको आहे अंदाज़ जेको अमीराणो अंदाज़ उहो न पाण में वरिताऊं उन में पाण ख़ुशि न रहंदा हुआ पाण सादा रहंदा हुआ ऐं सादगी वारा जेकी स्टाइल अंदाज़ उन्हनि जा जिन माण्हू ॾिठा उहे ॿुधाइनि था त पाण जेकी कपिड़ा पाईंदा हुआ उहे कपिड़ा बि के सुठा ऐं सफ़ा भला कपिड़ा कोन हूंदा हुआ पाण सादगी वारा कपिड़ा पाईंदा सादा कपिड़ा पाईंदा सादगी में रहंदा हुआ। हाजी गुलाम नबी मैसर साहिब जो क़दु नंढो हूंदो हुयो पर शाइर वॾो हूंदो हुयो। सो शाइरीअ में हाजी गुलाम नबी मैसर साहिब जो को मटु न को सानी आहे ऐं हाजी गुलाम नबी मैसर साहिब जी जेका शाइरी आहे नातिया शाइरी उहा अॼु बि तमामु घणा सुठा फ़नकार ऐं फ़नकार बि ॻाईंदा आहिनि इहो इनजे करे चवां थो छो त हुनजी मिज़ाजी शाइरी बि तमामु घणी आहे। अल्लाह पाक सां जेका मोहबत आहे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जेका उनसियत आहे उहा पंहिंजी जाइ ते पर किने किने कैफ़ियतुनि में माण्हू अची वञे थो त पोइ मिजाज़ बि लिखी वठंदो आहे महबूब सां बि मोहबत आहे न माण्हूअ जी। सो हाजी गुलाम नबी मैसर साहिबु इन वारे सां बि तमामु घणो कमु कयो। हाजी गुलाम नबी साहिब जी अलमी अदबी ऐं इन पोरे खे कॾहिं बि विसारे नथो सघिजे ऐं जॾहिं बि असां हाजी गुलाम नबी मैसर साहिब जो ज़िक्र कंदासीं त पोइ नातिया शाइरी परवान चढ़ण जो हिकिड़ो जेको उन ज़माने में किस्सो हुयो उहो ज़रूरु असां तव्हांजे साम्हूं आणींदासीं। हाजी गुलाम नबी मैसर साहिब जी वरसियत उनखे यादि कयोसीं। अॼु असां मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते बि ॻाल्हाईंदासीं ख़ासि तौर ते हिकिड़ी कॉलेज आहे उबावड़ो में कहिड़ी कॉलेज आहे इन हवाले सां तव्हां सां कचहरी कंदासीं ऐं उहा कॉलेज छो उनजो बुनियादु विधो वियो आहे उनजी पढ़ाई कीअं आहे इन हवाले सां तव्हांखे ॼाण ॾींदासीं। ॿिया मौज़ू महिमान बि असां गॾु हूंदा को न को सुठो कलाम बि ॿुधंदासीं पोइ हाणे कलाम केरु ॻाईंदो या मां ॻाईंदुसि या उस्ताद मुहर्रमनाज़ ॻाईंदो थी सघे थो फ़नकार बि असांजे प्रोग्राम में को सुठो तव्हांखे ॿुधाईंदो पर इहो सरप्राइज़ आहे थोरी देरि में तव्हांखे इहे समूरियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं। सो इन्हनि समूरियुनि ॻाल्हियुनि खे ॿुधण जे लाइ ऐं असांजो प्रोग्राम ॾिसण जे लाइ तव्हांखे हिकिड़ी नंढी साही वठणी पवंदी पहिरियां जॾहिं मोटी ईंदासीं त पोइ प्रोग्राम जी तरतीब खे बाक़ाइदगीअ सां स्टार्ट कंदासीं ऐं तव्हां ताईं प्रोग्राम जा रंग पहुचाईंदासीं। सो सभ खां पहिरियां शाज़ीअ वठूं था हिकु नंढड़ी साही जी वक़्तु आहे शॉर्ट ब्रेक जो असां सां गॾु रहिजो सलाम सिंध में। मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन
जी वेलकम बैक आफ्टर कमर्शियल ब्रेक साई खां पोइ मोटी आयासीं तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं प्रोग्राम बि तव्हां चुकाइण जो आहे तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था कीअं शामिलु थींदव तव्हां ॿुधाईंदव न कीअं शामिलु थींदा छा जी तव्हां असां सां कॉल करे असां सां गॾु शामिलु थी सघो था ऐं जेको तव्हांखे पुछणो आहे ॻाल्हाइणो आहे उहो तव्हां सां डिस्कस करे सघो था सही बल्कि जुमे जो ॾींहुं आहे त को नाते कलाम ॿुधाए सघो था जी या वरी का फरमाइश आहे त पोइ असांखे करे सघो था असां उमेद कयूं था त असांजो जेको रागी दोस्त आहे उहो तव्हांजी फरमाइश ज़रूरु पूरी कंदो या मां पाण ई पूरी करे वठंदुसि को मसइलो न आहे सो मौज़ महिमान सां तव्हांजो तारीफ़ करायूं सभ खां पहिरियां जेका शख़्सियत हिन वक़्तु टीवी स्क्रीन तव्हांखे नज़र ईंदी पाण प्रिंसिपल आहिनि कम्यूनिटी कॉलेज उबावड़ो जा तव्हांखे थोरी देरि पहिरियां ॿुधाईसीं ॻाल्हि त कॉलेज जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं प्रिंसिपल कम्यूनिटी कॉलेज उबावड़ो जा त आहिनि ई आहिनि पर गॾो गॾु सुठा शाइर बि आहिनि को वक़्तु को ज़मानो ॿुधाइनि पिया आफ़ियर त अहिड़ो बि हुयो जॾहिं मुख़्तलिफ़ मैगज़ीन्स ऐं डाइजेस्ट निकिरंदा हुयो त उन्हनि में संदन शाइरी इमदाद हुसैन अमर जे नाले सां शायदि तमामु घणी छपी हुई सो हाणे उहो शाइरी जो हाल अहिवाल बि ओरींदासीं वरी शाइरीअ खां वरी टीचिंग जे मरहले में कीअं दाख़िल थिया वरी उहो मरहलो स्टार्ट जेको वरितो अथऊं त उनखां पोइ आहिस्ते आहिस्ते प्रिंसिपल जे उहिदे ते कीअं पहुता समूरी कचहरी उन दोस्त सां कंदासीं सो भलीकार चऊं था इमदाद हुसैन चन्ना साहिब सां गॾु आहे साईं कीअं आहियो ठीकु आहियो साईं थैंक यू फर्स्ट ऑफ ऑल आई एम थैंकफुल टू यू एंड सिंध टीवी त मूंखे हिते मदू कयो ऐं अलहमदिल्ला तमामु सुठो महसूसु थी रहियो आहे अव्हांजे प्रोग्राम में वॾी वॾी महिरबानी साईं तव्हां प्रोग्राम में आहियो मां तव्हांजो तारीफ़ चुको करायो इमदाद हुसैन शायदि अमर बि तव्हां ॿुधायो न थोरी जी जी इमदाद अमर चन्ना तक़रीबन 2000 जे ॾहाके खां जॾहिं इंटर जे दौर में इंटरमीडिएट कई त उन खां पोइ शाइरी जो तमामु घणो शौक़ु रहियो ऐं मुख़्तलिफ़ मैगज़ीन्स में जंहिंमें उन वक़्तु हालार मैगज़ीन हिकिड़ो छपंदो हुयो हैदराबाद खां इबरत मैगज़ीन सिंध रंग पर हाणे अॼुकल्ह ॾिसो था त इहे मैगज़ीन इहे किताब इन्हनि जो छपजणु तमामु घटि थी वियो आहे छाकाणि त दुनिया डिजिटलाइज़ेशन जी तरफ़ ऐं इंफॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नोलॉजी जी तरफ़ ऐं सोशल मीडिया तरफ़ वञी रही आहे त उहो सिलसिलो हाणे कट ऑफ थी वियो आहे बहरहाल वरी उनखां पोइ असांजो जेको शोबो आहे उहो बि चेंज थी वियो ऐं असीं टीचिंग जी तरफ़ हलिया आयासीं त पोइ इन शाइरी खे वरी टाइम घटि पिया ॾेई सघूं इहो ई सबबु आहे तव्हां शाइरी खे टाइम नथा ॾियो घटि था ॾियो त ॿिया बि तव्हां वांगुरु टाइम नथा ॾियनि मैगज़ीन वारा छपनि छा छपनि इन करे उन्हनि बंदि करे छॾिया सही चओ था इन करे असां उन्हनि ॾे ॾियूं पाण ॾे बि त आहे न असां उन्हनि मोकिलियूं ई नथा मवाद उन्हनि वटि न बिल्कुलु सही चओ था न छपो आहे उहो वक़्तु ॾाढो सुठो हुयो मैगज़ीन्स में शाइरी छपी त उणतणो हूंदी त कॾहिं ईंदो मैगज़ीन 15-20 ॾींहं जेको इंतज़ारु कबो हुयो उनजो कैफ़ पंहिंजो हुयो उहो हिकिड़ो पूरो महीनो जुस्तजू रहंदी हुई त हाणे कॾहिं इहो मैगज़ीन ईंदो ऐं असांजी शाइरी लॻंदी छपंदी प्रिंट थींदी न थींदी त दोस्तनि खे वरी उहो शेयर कंदा हुआसीं ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजे शहर में बज़्म अदब नाले सां हिकिड़ी तंज़ीम पुण ठाहीसीं जंहिंमें पाण पैसा ॾेई करे ई शाइरी माण्हुनि खे ॿुधाईंदा हुआसीं उन्हनि खे रिफ्रेशमेंट बि कराईंदा हुआसीं त उहो हिकिड़ो तमामु बहितरीनु दौरु हुयो ऐं अॼु बि उन्हनि खे तमामु सुठनि लफ़्ज़नि में यादि कंदा आहियूं जॾहिं दोस्त वेंदा आहियूं त उन दौर खे ॾाढो मिस कंदा आहियूं असीं अञा हिन दौर ते पाण कचहरी कंदासीं छो त मां बि उन शकूर जे दौर जो ई आहियां कचहरी कयूं था ज़रूरु असां सां गॾु उस्ताद मोहरम नाज़ बि आहे सो गरबातीअ खे ज़रूरु यादि कयूं ईअं न उस्ताद मोहरम नाज़ चए जुमे जो ॾींहुं आहे त असांखे यादि ई कोन आहे छो भला उस्ताद कीअं आहियो ठीकु आहे करम तव्हां ख़ुशि आहियो सफ़ा मज़े में ज़बरदस्त अलहमदुलिल्लाह सफ़ा ईअं माना टेकिया वेठा आहियो ॿियो लूडो पिया थोरो थोरो लूडो इन करे जो सीट जी ईअं न ॿियो त ज़िंदगीअ में त को लूडो न आहे न साईं अलाह जो करम आहे बाक़ी ज़िंदगी में सभु शयूं गॾु हलणियूं आहिनि सुख ज़िंदगी आहे अलाह जो शुक्र आहे ज़बरदस्त सही 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 बसि इहे माना लूडा न हुजनि ज़िंदगीअ जा बाक़ी माना तव्हां ईअं कुर्सीअ ते भले लुॾंदा रहो कुॾंदा रहो हिते अच्छा झूले ते न हिते ठीकु आहे वाह वाह तव्हां असांखे अॼु दिलि चए थी त कुझु तव्हांजे आवाज़ में कुझु ॿुधंदासीं पोइ तव्हां इहो माना ज़हन में रखी छॾियो त अॼु तव्हांखे ॻाइणो आहे न भई जुमे जे हवाले सां कुझु न कुझु कोशिशि आहे बसि तव्हां लख तोरा थींदा असांजे मथां हाणे पंहिंजी पाण ॻाल्हि पई कईसीं उहो दौरु ॾाढो भलो हुयो हाणे बि माण्हू अञा ताईं इहो दौरु आहे हाणे बि जेकी नवां उसंदड़ शाइर आहिनि उहे बि जेकॾहिं कंहिंखे शाइरी ॿुधाइणी हूंदी आहे त पोइ चांहि जो कप पाण ख़र्चु कंदा सही चओ था बिल्कुलु बहरहाल हाणे त सोशल मीडिया जे थ्रू फेसबुक ऐं जेके ॿिया सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स आहिनि उन ते शाइरी भले इक़बाल जी हुजे पंहिंजे नाले सां छपाइनि था माण्हू बहरहाल इक़बाल जी शाइरी बि चवनि था उन जी भले मसइला ॿ टे हलनि था जी जी इन क़िस्म जा मसाइल हलनि था चवंदा इक़बाल जी पंहिंजी शाइरी न आहे इन ते तहक़ीक़ न थी आहे मां रूबरू ॻाल्हि न कयां पर सोशल मीडिया ते इहो हले थो बहरहाल तव्हांजे प्लेटफॉर्म जे थ्रू मां इहो मैसेज ज़रूरु ॾींदुसि त जॾहिं बि को बि मैसेज का बि शइ का बि शाइरी जॾहिं असीं शेयर कंदा आहियूं त कम अज़ कम असां उन जो
थोरो बैकग्राउंड ॾिसी वठूं त वाक़ई उहा शइ जेकी असां शेयर करे रहिया आहियूं उहा ग़लति शेयरिंग न हुजे। या वरी जेकॾहिं सफ़ा ॼाण आहे त मां तव्हांजी वाल तां का शइ खई त इन शइ में को बि न आहे त मां तव्हांजो नालो लिखां त उनजी भित तां क्रेडिट उन खे ॾियणु घुरिजे। उहो कॉपी करे पंहिंजे नाले सां माना शाइरी जेकॾहिं मुंहिंजी आहे तव्हांजी त आख़िर में नालो वरी जेको आहे ॿिए दोस्त जो लॻल हूंदो आहे। पाण खे कॾहिं कॾहिं ॾुख थींदो आहे यार हीउ कहिड़ो ज़मानो अची वियो आहे, ईअं न हुजणु घुरिजे। ईअं न हुजणु घुरिजे। सही सही। पोइ अदबी संगत जो हिसो रहियो कंहिं ज़माने में तव्हां? हा, अदबी संगत जो हिसो रहियासीं। ॾेहरकी में अदबी संगत जेकी आहे उहा उन कमु करे रही हुई उबाड़ो, छाकाणि त उते बज़्म संगत जो जेको आहे उहो न हुयो। असां पंहिंजी हिकिड़ी बज़्म अदब जे नाले सां हिकिड़ी ठाहीसीं तंज़ीम, जंहिंमें असीं जेके बि अदबी माण्हू हुयासीं उन में असीं माहवार या 6 महीननि में इवन सिंध टीवी तां हिकिड़ो मुशाइरो बि कयोसीं मीरपुर माथे ऐं उहो तरही मुशाइरो हुयो, तरही गज़ल ते असीं मुशाइरो कयोसीं। इहा तक़रीबन 2010 या 11 जी ॻाल्हि आहे। मुशाइरा लाइ कॾहिं विया तरह जेका मिलंदी हुई न, सिट मिलंदी हुई त उन सिट ते सभई लिखी ईंदा, बिल्कुलु पंहिंजो पंहिंजो ख़्यालु हूंदो, मौज़ू साॻियो हूंदो। हाणे उहे अलाए काॾे विया ॾींहं, उहे मज़ा, उहे दोस्त, उहे कचहरियूं, ख़बर न आहे छा थी वियो आहे, छा थी वियो आहे भला इहो ॿुधायो थोरो। मां सम्झां थो सभ खां वॾी जेकी शइ आहे उहा इहा आहे त असीं तमामु घणो ज़िंदगी में एतिरो मशगूल थी विया आहियूं, छाकाणि त अॼुकल्ह जे दौर में रोज़गार एतिरो मुश्किल थी वियो आहे इंसान जो हू पंहिंजी हॉबीज़ खे, हू पंहिंजे जेका हुनजा शौक़ु आहिनि, दिलचस्पियूं आहिनि, उन्हनि खे टाइम न पियो ॾेई सघे, छाकाणि त मानी जी जुस्तजू, पंहिंजनि ॿारनि जी तालीम जी जुस्तजू में एतिरो मगन थी वियो आहे इंसान। शाइरी अनफॉर्चुनेटली असां वटि शाइर जेके आहिनि उन्हनि जी ड्यू रिस्पेक्ट उहा न कई वई आहे, न ई उन्हनि खे को एॾो सुठो रोज़गार, न उन्हनि खे गवर्नमेंट जे तरफ़ां का अहिड़ी मराहतूं ॾिनियूं वयूं आहिनि जंहिंजे करे तव्हां ॾिसो था त आहिस्ता आहिस्ता हाणे शाइर तव्हांखे घटि ई सरकारी सतह ते बि मुशाइरा घटि था थियनि न। भिटाई सरकार ते थिए थो या सचल साईं ते थिए थो मुशाइरो को, उन में बि नॉमिनेट जेकी सिलेक्टेड शाइर उते पहुचनि था जिन खे कुझु न कुझु वज़ीफ़ो मिले थो। पर आउं चवां थो, मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त जीअं तव्हां चयो सरकारी को माना हुजणु घुरिजे त इन्हनि जा सरकारी मुशाइरा हुजणु घुरिजनि ऐं उन्हनि खे बाक़ाइदा सुठी पेमेंट्स ॾिनियूं वञनि त जीअं उन्हनि जे घर जो चुल्हो बली सघे। माना शाइरी अॼुकल्ह जे ज़माने में वाधकई वारो कमु आहे, माना वांदो माण्हू आहे। सही चओ था जागरण साहब, पर इन सां गॾोगॾु कम अज़ कम जेको असांजो कल्चरल डिपार्टमेंट आहे, जेकॾहिं कुझु ॿियो नथो करे सघे त कम अज़ कम उन्हनि जी दाद रसी लाइ अहिड़ा प्रोग्राम मुनक़िद कराए ताकी, छाकाणि त शाइर जे लाइ वॾी ॻाल्हि जेकी आहे उहा आहे दाद रसी। जेकॾहिं उहो ऑन एयर थिए थो, उन खे को ॿुधे थो त उहो बि मां सम्झां थो हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि ते तव्हांखे सुठी चांहि बि पीआरियूं था। जी सर। पोइ वरी मोटी अचूं था ब्रेक खां पोइ, तव्हां कचहरी कयूं था, लाज़िमी हिकिड़ो नंढड़ो ब्रेक वठूं था, मोटी अचूं था। असां इहो पंहिंजे फ़ाइदे जो ब्रेक वठंदा आहियूं, सम्झी त तव्हां विया हूंदो। सो ब्रेक वठूं त चांहि पीऊं, ॿिया दोस्त बि आया आहिनि महिमान, उन्हनि खे पाणनि कयूं हिन बहाने सां। जी ठीकु आहे, वक़्तु थियो आहे शॉर्ट ब्रेक। असां गॾु रहिजो प्रोग्राम सलाम सिंध में। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। अदो असांजो इमदाद हुसैन चन्ना साहिबु पहिरियों ई असांजे प्रोग्राम में मौजूदु हुयो, जंहिंसां कचहरी असां कंटिन्यू रखंदासीं इंशाल्लाह। पर हिन लम्हे असां तव्हांखे ॿुधायूं त असांजे प्रोग्राम में हिकिड़ो ॿियो महिमान दोस्त बि पहुतो आहे ऐं उहो दोस्त केरु आहे उनजो तारुफ़ तव्हां सां कराईंदी शाज़िया शेख। केरु आहे असांजो दोस्त ॿियो? जी शाज़िया सां गॾु हिकु माहिर अमराज़ दर्द आहिनि। दर्द जा माहिर? जी जी दर्द जा माहिर आहिनि। अहिड़ा महिमान त घुरायो न, माना हर माण्हू दर्द में आहे, हर माण्हू परेशानीअ में आहे। कंहिंखे मथे जो सूरु आहे, माना सूर जो त डॉक्टर, कंहिंखे मथे जो सूरु, कंहिंखे चेल जो सूरु, कंहिंखे गोॾनि जो सूरु, कंहिंखे कहिड़ो सूरु, कंहिंखे कहिड़ो सूरु। अॼु तव्हां बि पंहिंजा सॼा जेके तकलीफ़ूं दर्द आहिनि उहे हिननि खां डिस्कस करे छॾियो। दर्द चवंदा आहिनि बाबा उबतो बि लिखो, सुबतो बि लिखो, दर्द दर्द रहंदो आहे। पोइ हाणे लेकिन हे हिन जो इलाज कंदा आहिनि। अच्छा जी जी वाह वाह, पोइ तारुफ़ करायो। जी त असां सां गॾु डॉक्टर सुहेल फारूक। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब, कैसे हैं आप? वालेकुम अस्सलाम जी, थैंक यू। वेलकम कहती हूँ आपका प्रोग्राम में। कैसे हैं डॉक्टर साहब? अल्लाह का शुक्र जी, आप ठीक हैं? बिल्कुल मज़े में। हाँ जी, मुझे थोड़ा सा अजीब लग रहा है कि सिंधी चैनल पर हम उर्दू बोलेंगे। नहीं कोई सुनने वालों के लिए कैसा लगेगा? कोई मसला नहीं, दर्द में कोई भी ज़बान आ जा सकती है। दर्द तो एक इंटरनेशनल लैंग्वेज है, इसके अंदर कोई ज़बान की ज़रूरत नहीं होती। मरीज़ चाहे जिस कंट्री से हो, जिस लैंग्वेज से हो, उसने अपने दर्द का जो है ना डॉक्टर को बता ही देना है कि कहाँ पर है। क्योंकि मरीज़ ये तो नहीं बताता कि मैं सिंधी हूँ या उर्दू हूँ या पंजाबी हूँ, दर्द को पता थोड़ी होता है ज़बान का। सो असां वटि वरी को शाइर पे दर्द होश मोहम्मद। सो ये दर्द जा तखलुस बि हूंदा आहिनि, पर जेकॾहिं तव्हांखे बि को दर्द आहे, माना दर्द सिंधीअ में खणी अचूं, सूर जेकॾहिं को आहे, का तकलीफ़ आहे, का परेशानी आहे, पोइ कहिड़ी बि तकलीफ़ हुजे, कहिड़ो बि सूर हुजे, मथे जो सूर, चेल जो सूर,
तव्हां असांजे प्रोग्राम में टेलीफोन करे डॉक्टर साहब खां को मशवरो वठी सघो था। सो तव्हांखे गुज़ारिश कयूं था तव्हां टेलीफोन करे छॾियो। असां टेलीफोन लाइन वर्क बहाल करे छॾी आहे पंहिंजी। दोस्त चवंदा आहिनि त टेलीफोन ईंदी कोन्हे, कॾहिं कॾहिं असांजी जेका लाइन आहे उहा असां उहा तार कढी छॾींदा आहियूं, कंहिंजी बि न अचे असां उहा तार लॻाए छॾी आहे। तव्हां असांखे टेलीफोन करे असांजे प्रोग्राम में शामिल बि थी सघो था। सो डॉक्टर साहब आजकल जो ज़्यादातर जो ख़ास तौर पर पेन के पेशेंट्स जो होते हैं तो उनकी तकालीफ तो वैसे बहुत ज़्यादा हैं, लेकिन कमर का दर्द भी ज़्यादा आजकल देखा जा रहा है नौजवानों में। इसके असबाब क्या हैं? पोस्चर की वजह से ज़्यादा लोगों को होता है, स्ट्रेस की वजह से होता है, एग्जर्शन और प्रॉपर तरीके से लाइफस्टाइल में जो नहीं रहने की वजह से ये चेंजेस आती हैं। वैसे तो कमर दर्द के जो सिस्टम है जो हम अब तक ऑब्ज़र्व कर रहे थे कि MRI कराया और उसके बाद पता चला ये डिस्क जो डैमेज हो गई। तो डिस्क डैमेज और सर्जरी इस पर मैं बात करूँगा। मैं इससे पहले कि कोई लंबी बात करूँ, मेरा नाम डॉक्टर सुहेल फारूक मगू है। सही। मेरे क्लिनिक्स इस्लामाबाद, मुल्तान और कराची में है। सही सही। कराची में शोर साल ऑस्ट्रेलियन स्टेम सेल पेन क्लिनिक्स पर मैं आता हूँ 20 तारीख से 28 तारीख तक। अच्छा। बाकी एरियाज़ में मैं अपने टाइमिंग पर जाता हूँ। सही। तो फर्स्ट वीक ऑफ जो होता है एवरी मंथ मुल्तान जोन में, जनूबी पंजाब के लिए और अपर पंजाब के लिए, और प्लस KPK के पेशेंट्स जो है ना हम इस्लामाबाद टच करते हैं। सही। तो पेन में क्योंकि बहुत सारी मामलात हैं जो बिल्कुल थर्स्टी हैं, जिनके ऊपर किसी का कंसेप्ट क्लियर नहीं है, इसलिए हमें ज़रूरत पड़ी कि हम मीडिया पर आकर बताएं बिल्कुल कि कब कहाँ कैसे ट्रीटमेंट करना चाहिए, क्यों होता है दर्द, और इसकी मैनेजमेंट में सर्जन को इन्वॉल्वमेंट कब करना है सही और कब नहीं करना। सही। अनवांटेड सर्जरी ये मेरा एक स्पेशल टॉपिक है। इसको रोकने के लिए मैं मीडिया पर आता हूँ सही कि पेशेंट को भी पता होना चाहिए कि उसकी सर्जरी जो रेकमेंड की गई है क्या वो ज़रूरी थी या नहीं थी, कमर दर्द के लिए या घुटने के लिए। सही। उस पर बात करना चाहूँगा। आपके पास माशाल्लाह अच्छा टाइम है। सही। घुटने की बात करें, मैं मॉडल लाया हुआ हूँ, बाहर पड़े हैं, सही। थोड़ी देर में वो भी पेशेंट को समझाने के लिए। तो जॉइंट सर्जरी पर बात करूँगा तो जॉइंट सर्जरी जो है ये उस वक्त की जाती है जब टांग की दर्द, घुटने की दर्द किसी चीज़ से ठीक नहीं हो रही हो। फिर हम कहते हैं जी इसका अपर एंड लोअर पार्ट काट कर उसको लाइका लगा दें। अच्छा अच्छा अच्छा। लेकिन प्राइमरीली फंक्शन जो है घुटने का या वो है मुड़ना, जैसे ही मेरी कोनी पूरी मुड़ रही है सही और खुल रही है। सही। जब ये दो चीज़ें आपके पास मौजूद हैं तो सिर्फ दर्द के लिए कि दर्द कंट्रोल नहीं हो रहा, आप सर्जरी के लिए सर्जन आपको आमादा कर लेता है। दिस इज़ ए रॉन्ग एटीट्यूड। ठीक है, दर्द आपका एक हड्डी को दूसरी हड्डी से मिलाने वाले जो लिगामेंट्स होते हैं उनके ढीले होने से शुरू हो जाता है। अच्छा। आप बताते हैं कि यहाँ दर्द हो रहा है, इधर दर्द है, आप पकड़ा हुआ होता है, ठीक है, लेकिन मूवमेंट उसकी पूरी होती है। सही सही। उसको सर्जन जब सर्जरी कहता है तो बड़ा मेरे जैसे डॉक्टर को बड़ा अबनॉर्मल लगता है कि भी इसकी जोड़ का तो काम है, मूवमेंट हो रही है, तो आप सर्जरी कैसे। तो इन लिगामेंट्स को टेंडन्स पर जब हमने 2008 में शुरू किया काम, तो इसके अंदर ग्लूकोज के इंजेक्शन, प्लेटलेट्स रिच प्लाज्मा के इंजेक्शन, स्टेम सेल फैट्स जो तैयार किए जाते हैं उनके इंजेक्शन से हमारा बड़ा ड्रामेटिक रिस्पॉन्स आया। और ये जो सारा काम है जो पाकिस्तान में मैंने 2008 से शुरू किया है, ये मैंने नहीं शुरू किया, अमेरिका में इस पर 1997 से काम हो रहा है। अच्छा। बल्कि उससे भी पहले ये डेवलपमेंट पाकिस्तान में हमारे कुछ अमेरिकन ग्रुप के साथ कोऑर्डिनेट करके हमने उस पर काम किया और बड़े अच्छे रिज़ल्ट आए। सिमिलरली कमर दर्द बहुत कॉमन सर्जरी होती है। सही सही। और क्यों होती है जी, कमर में दर्द है, ठीक नहीं हो रहा किसी चीज़ से। ये जो टैबलेट्स आप खाते रहते हैं इससे कभी भी मरीज़ की दर्द ठीक नहीं हो सकती। सही से पेन किलर्स लेते रहते हैं। बिल्कुल इनका कोई रोल नहीं है। आप पोस्चर ठीक करें, बैक एक्सरसाइजेस करें। वैसे मेरा पोस्टर देख लें, मैं सही ठीक तरीके से बैठा हूँ। आप तो माशाल्लाह बड़ा फिट और बहुत स्मार्ट है। वैसे वो बैठने के तरीके से भी पता चल रहा है कि कमर दर्द हो सकता है इसको। नहीं नहीं, पीछे से तकिया वगैरह दिया हुआ है मैंने। हाँ नहीं, आप वैसे भी है, देखें ना आप, आपकी पर्सनैलिटी पर मैं अगर कमेंट दूँ तो एक स्मार्ट एक्टिव पर्सन रोज़ एक्सरसाइज करता है, सही, अपनी बैलेंस डाइट खाने वाला शख्स है मेरे सामने बैठा हुआ। सही 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 सही। ये सेहतमंद जिंदगी इसी तरह से गुजारनी चाहिए। वैसे कमर दर्द की आप बात करें तो इसमें ज़्यादातर आपके पास लेडीज़ आती होंगी। हाँ, लेडीज बात हो तो प्रेगनेंसी एंड ऑपरेशन सर्जरी के बाद कमर दर्द
बहुत हो जाता है। सही है। और आदमियों में भी होता है, बैड पोस्चर की वजह से अचानक वज़न उठाए और पीछे से डिस्क फंस गई है। तो हर जो डिस्क है ना, चौथे और पाँचवें रेसवर, उसके लिए सर्जरी करनी दर्द के लिए गैर ज़रूरी है। क्योंकि ये जो सर्जरी है लेमिनेक्टमी या डिसेक्टमी, ये की जाती है रग को, फंसी हुई रग को छुड़ाने के लिए, और रग फंसी हुई नहीं होती। ये भी एक फेक एंड फॉल्स कंसेप्ट है। अच्छा, आपको कहते हैं जी मेरी रग फंस गई और मुझे जो है ना डॉक्टर ने कहा ऑपरेशन, और टांग में दर्द जा रहा था। टांग में दर्द जो है ना डिस्क के दरमियान केमिकल के रिलीज होने की वजह से होता है। वो केमिकल इरिटेट करता है नर्व को। सही। अगर उसकी जड़ में अब खसूसी सोजिश कम करने वाला इंजेक्शन, जिसे हमने 2003 में पाकिस्तान में जर्मन टेक्नोलॉजी से इंट्रोड्यूस कराया था, हमने एक बहुत कैंप लगाया था बहुत बड़ा मुल्तान में, जिसमें ब्रिगेडियर सलीम, जनरल अमजद और बहुत सारे लोग उस वक्त एनेस्थीसिया कॉन्फ्रेंस में आए हुए थे। तो उस वक्त इसके और हमने 5 रोज़ा एक कैंप लगाया। अच्छा। उसमें हमने इंट्रोड्यूस किया कि उसकी जड़ में अगर आप इन्फ्लेमेशन कम कर दें, पेशेंट की सर्जरी की ज़रूरत नहीं होती। सही। सर्जरी की ज़रूरत तब होती है जब टांग सूखना शुरू हो जाए, पैर लटक जाए, पेशाब का कंट्रोल ख़राब हो जाए, टांग पूरी सुन्न हो जाए, एंड आपने तमाम मेथड आजमा ली और ठीक नहीं हो रहा पेशेंट। इन अमेरिका में तो ऐसे सर्जरी अलाउड नहीं जैसे पाकिस्तान में होती। सही। सो असां सां गॾु इम्तियाज़ हुसैन अमर साहिब बि गॾु आहे। सो हाणे मां अमर चवंदोमांव शाइरी जो तव्हां कई आहे न, तव्हां सदाईं अमर ई रहो। सो कॉलेज ॾाढी सुठी आहे तव्हांजी, ऐं उबावड़ो में ॾाढो सुठो कमु हले पियो, प्रिंसिपल आहियो माशाल्लाह कम्युनिटी कॉलेज उबावड़ो जा। शाज़िया तव्हां इमदाद साहिब सां कचहरी कई, वरी डॉक्टर साहिब सां मां पाण ई करे वठंदुसि। हिकिड़ो त मां तव्हांखे इहो पुछंदमि कि तव्हां डायरेक्टली प्रिंसिपल ई थियो या उन खां पहिरीं बि तव्हां कुझु हिन में तव्हांजो डेज़िग्नेशन हुयो? मां पंहिंजे तारुफ़ में जीअं तव्हांखे ॿुधायो त मुंहिंजो तालुक़ु उबावड़ो सां आहे, जेको पंजाब बॉर्डर ते सिंध जो पहिरियों शहरु आहे। सही। ऐं उन खां पोइ मां पंहिंजे बारे में थोरो ॿुधाईंदो हलां त मूं पंहिंजी तालीम, बुनियादी तालीम उबावड़ो में ई हासिलु कई, ऐं उन खां पोइ मास्टर्स इन इंग्लिश लिटरेचर शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खां कई, ऐं एमफिल इन एजुकेशन फ्राम सखर IBA यूनिवर्सिटी कई। मूं पंहिंजी करियर यानी टीचिंग जो आगाज़ जेको कयो उहो 2007 में मीरपुर माथेलो जी हिकु मल्टीनेशनल कंपनी आहे, फर्टिलाइज़र कंपनी, उन्ही जे स्कूल खां कयो एज़ एन इंग्लिश टीचर। ऐं उते आऊं तक़रीबन 9 साल सर्व कयो, ऐं उते मुख़्तलिफ़ उहिदनि ते फ़ाइज़ रहियुसि, जंहिंमें सभ खां पहिरीं आऊं कमु कयो एज़ अ फोकल पर्सन ऑफ ICT, इंफॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नोलॉजी। हिकिड़ो प्रोजेक्ट हुयो जेको माउंटेन इंस्टीट्यूट ऑफ एजुकेशनल डेवलपमेंट इस्लामाबाद हिकिड़ी टीम हुई, जंहिंसां असांखे स्कूल इम्प्रूवमेंट प्रोग्राम जे हवाले सां असांखे स्कूल ते कमु करणो हुयो। उन्ही जे लाइ मूंखे एज़ अ फोकल पर्सन नॉमिनेट कयो वियो। फोकल पर्सन ताईं कंटिन्यू कंदासीं। कॉलर आहे हिकिड़ो दर्द जी तकलीफ़ में आहे। ज़रूरु। सो उनखे पहिरियों उन दर्द जेको करण जे लाइ डॉक्टर साहिब खां मशवरो। बिल्कुलु। एज़ अ फोकल पर्सन माउंटेन इंस्टीट्यूट ऑफ एजुकेशनल डेवलपमेंट इस्लामाबाद सां मूंखे एज़ अ फोकल पर्सन कयो वियो। ऐं 1 साल जे इन स्कूल इम्प्रूवमेंट प्रोग्राम खां पोइ मूंखे कोऑर्डिनेटर ऑफ जूनियर सेक्शन, यानी तक़रीबन 3 क्लास खां 7 क्लास ताईं जा जेके ॿार हुया उन्हनि जी कोऑर्डिनेशन लाइ मुक़ररु कयो वियो। ऐं उते 2-3 साल सर्व करण खां पोइ कोऑर्डिनेटर सीनियर सेक्शन अपग्रेड थियुसि। ऐं तक़रीबन इहो 9 साल जी जेकी जर्नी आहे, इन में तमामु घणो अल्हम्दुलिल्लाह कोशिशि कई ऐं पंहिंजो पाण खे ग्रूम कयो। 2016 में IBA कम्युनिटी कॉलेज उबाड़ो जंहिंजो क़याम थियो, ऐं इहो हिकिड़ो न्यू एडिशन हुयो कम्युनिटी कॉलेजिस में। कम्युनिटी कॉलेजिस जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदो हलां त IBA कम्युनिटी कॉलेजिस एक्रॉस द सिंध जेको हिकिड़ो नेटवर्क आहे, तक़रीबन 11 पब्लिक स्कूल या कम्युनिटी कॉलेज आहिनि जेके अंडर प्रिविलेज एरियाज़ में क्वालिटी एजुकेशन खे फ़रोग़ ॾियण लाइ कमु करे रहिया आहिनि। ऐं हीउ जेको मॉडल आहे, तव्हां प्रोफेसर निसार अहमद सिद्दीकी मरहूम साहब जंहिंजी ख़िदमतुनि खां बिल्कुलु जेको आहे तव्हांखे ख़बर हूंदी उन्हनि जे कम जे बारे में। सही, इहो कमु वरी तो ई स्टार्ट था कयूं। जी सर। वरी कॉलर आयो आहे। जी सर, बिल्कुलु। दर्द जी तकलीफ़ यार दोस्त सर, उन्हीं जो दर्द पहिरें हल कयो, असां पंहिंजा दर्द बाद में ॿुधाईंदासीं। जी के लिए एक स्पेशल ऑफ़र कर देता हूँ, क्योंकि फ़ोन पर तो ना पॉसिबल है कि हम कोई इनकी ज़्यादा खिदमत कर सकें। तो मुझे व्हाट्सएप के ऊपर अगर ये हमें अपने प्रॉब्लम विद एक्सरेज एंड वॉइस मैसेज हमें भेज दें, तो मैं वक्तन फ़वक्तन जो है सब लोगों को जो भी उनके लिए सिंध TV के चैनल के हवाले से वो रेफरेंस देंगे, तो हम उनको गाइडलाइन देंगे कि आपका कैसे ट्रीटमेंट होना चाहिए। तो रेगुलर रजिस्ट्रेशन के लिए तो 021 372 38642 021 372 38642
और व्हाट्सएप के लिए आप 033322845595, दोबारा रिपीट करता हूँ 033322845595। इस पर व्हाट्सएप पर अपने एक्सरे, अपनी रिपोर्टें भेजें और जो बात आपका मसला है वो भेजें और रेफरेंस दे दें सेंट टीवी का, तो हमारा अमला और मैं जो है ना उसको सॉर्ट आउट करेंगे कि आपके लिए क्या चीज़ और कैसे होनी चाहिए। सही नंढो ब्रेक वठूं था, मोटी अचूं था, रेल कचहरी कयूं था डॉक्टर साहब सां, ऐं इमदाद साहब जी कचहरी वञा अधूरी आहे, अञा कम्युनिटी कॉलेज जे हवाले सां तव्हांखे आगाही ॾींदासीं ऐं ॾाढो सुठो एडिशन आहे कॉलेजिस में, ऐं निसार अहमद सिद्दीकी साहिब जी तमामु घणी कोशिशुनि ऐं काविशुनि सां सुठा इदारा ठही विया आहिनि पंहिंजी सिंध में। सो ब्रेक वठूं था, मोटी अची कचहरी कयूं था, ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी वेलकम बैक आफ्टर कमर्शियल ब्रेक। मोज़िज़ महिमान असां सां गॾु आहिनि, डॉक्टर साहिब असां सां गॾु आहे, दर्द जो माहिर आहे, माहिर अमराज़ दर्द। सो हिन लम्हे वरी हुन सां गॾु हिकिड़ी ॿी शइ बि साम्हूं स्क्रीन ते तव्हांखे नज़र ईंदी, जुमे जो ॾींहुं आहे, नेकियूं कयो भलायूं कयो, आख़िरत त इहा ई आहे जेका डॉक्टर साहिब जे हथ में हिन वक़्तु आहे। सो बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे, भोग पई जॻह ते। डॉक्टर साहब ये क्या लेके आए आप? ये स्पाइन है, वर्टिब्रल कॉलम हमारा हड्डियाँ होती हैं, इसके अंदर ये डिस्कें होती हैं, ये रीढ़ की हड्डी है, रीढ़ की हड्डियाँ सारी, ठीक है। ये आपस के अंदर जो है ना जिस गोंद से जुड़ी होती है उनको हम लिगामेंट कहते हैं। अच्छा अच्छा, ये इससे जोड़ा हुआ है, ये इधर से जोड़ा हुआ है, ये जोड़ इससे जोड़ा हुआ है। बात करते हैं पहले कॉलर ऑफ एयर जब थे हम, तो कॉलर थी नजमा हमारी बहन, हाँ जी, उन्होंने कहा था कि 3 उनके सीजर हो चुके हैं। हाँ जी, वो जब इंजेक्शन लगवाती हैं तो बहुत ज्यादा पेन होता है। हाँ जी, मैं उसी पर आ रहा हूँ, पहले उस पे बात हो जाए फिर इस पे बात करते हैं। नहीं उसी पर ही बात। अच्छा ठीक है। सिजेरियन सेक्शन में जो ऑपरेशन का इंजेक्शन लगता है वो 3 और चौथे मोरे के दरमियान लगता है, या 2 और 3 के दरमियान। अच्छा। दर्द इन मरीजों को यहाँ होता है नीचे। अच्छा ठीक है, इसके और इसके दरमियान, इसके और इसके दरमियान, इसके अंदर, और ये लिगामेंट जो इसको ज्वाइन कर रहे हैं ना, ये ओवर स्ट्रेच कर जाते हैं। प्रेगनेंसी में पोस्चर की वजह से हिप्स और स्पाइन का जो फासला, जो कर्व है, उसके अंदर आपकी जो दाई है या आपकी जो सर्जन है या आपकी डॉक्टर है वो यहाँ सपोर्ट नहीं रखती। अच्छा, जब ये पेशेंट जो है ना ऐसे लिटाया जाता है तो ये ऊपर होगी, ये जगह ये ऊपर होगी, ये नीचे होगी, तो इस कर्वेचर में उसको सारा प्रेशर आ जाता है। अच्छा, उससे ये लिगामेंट जो है ना ये इंजर्ड हो जाते हैं। ओहो, अच्छा। ठीक है, और ये सारी उम्र खुद नहीं ठीक हो सकते, जो मर्जी कर लें, खाने वाली दवाई का कोई रोल नहीं है इसके अंदर। अच्छा। आप थोड़ी बहुत ही एक्सरसाइज करने के बाद हम इनको रीजनरेट करते हैं, इनकी जड़ों में इंजेक्शन लगाते हैं रिपेयर के। अच्छा। इस टेक्नोलॉजी को प्रोलोथेरेपी कहते हैं। अच्छा। तो मेरा मेन सब्जेक्ट जो है वो इन टिश्यूज़ को रिपेयर करना है। अब उसके 3 तरीके, जैसे पहले बताया कि प्लेटेड डिश प्लाज्मा के ग्रोथ फैक्टर्स जो हम फेस पर खूबसूरत करने के लिए, बाल उगाने के लिए भी यूज़ करते हैं। ठीक है, आई स्टार्टेड इन 2008 ऑल दिस टेक्नोलॉजीज़। तो उसी को, या डेक्सट्रोज ग्लूकोज की साबदा ग्लूकोज अच्छी कंसनट्रेशन वाला, जब इसके अंदर इंजेक्ट करेंगे तो वहाँ एक इन्फ्लेमेशन पैदा होगी। उस इन्फ्लेमेशन से ग्रोथ फैक्टर निकलेंगे, वो ग्रोथ फैक्टर उसको रिपेयर करना शुरू करेंगे। जब ये टिश्यू रिपेयर हो जाएगा 2-4 महीने में, तब मरीज परमानेंट ठीक हो जाएगा। अच्छा। यही चीज़ मस्कुलोस्केलेटल नी जॉइंट में इन्वॉल्व है, यही इन चीज़ों में इन्वॉल्व है। सिमिलरली गर्दन के पेशेंट है, सारी उम्र आप ठीक नहीं कर सकते। इन लिगामेंट्स में तो ब्लड सप्लाई होती नहीं है। अच्छा। जब नहीं होती तो उसने रिपेयर, आपकी दवाई तो ब्लड से होकर वापस चलेगी 6 घंटे के लिए, 6 घंटे के बाद अब और दवाई मांगेंगे। उनका कोई रोल नहीं है दवाइयों का। अच्छा। इसलिए, और सर्जरी का रोल नहीं है। सर्जन कहता है अच्छा जी ये आपकी जो डिस्क है ना ये वाली MRI कराया, ये काली होगी, ऑपरेशन करा लें ठीक हो जाएंगे। अच्छा। अब ऑपरेशन करा लिया, ऑपरेशन क्या है, ट्रिम करना है इसको, सही, उसके बाद मरीज व्हील चेयर पे आ जाएगा। ठीक है, दिस इज द बिगेस्ट डायलेमा जो हमारे अंदर जो ना एथिकली अनएथिकल सर्जरी हो रही है, इसका आपको तसव्वुर भी नहीं कर सकते। सही। और मरीज की जिंदगी बर्बाद रहता है सर्जन के बाद, सर्जन कभी उसको आधे पैसे दे देता है। आई नो द सर्जन्स हु हैज टू पे बैक। तो इसकी जो बड़ी सिंपल काम है, दे हैव टू बी रिपेयर्ड। और फर्स्ट है उसका राइट डायग्नोसिस, उसको है क्या। बड़ी कॉमन है, ये साइड खुज जाती है, ये साइड खिंच जाती है वजन उठाने से। पेशेंट कहते हैं जी करवट नहीं ले सकते, दर्द हो रही है। ये दर्द भी टांग में जाती है। अच्छा। अब टांग में जाने वाला दर्द तो शैटिका कहलाता है, लेकिन अंग्रेज ने इसको एक और नई टर्म दी है, उसको कहते हैं सूडो शैटिका।
It's sciatica, but not real sciatica. It's pseudo sciatica. Pseudo sciatica यहाँ से मसल्स, यहाँ से पेन, इन लिगामेंट्स को जॉइनिंग वाले लिगामेंट्स की पेन, इनकी पेन, ये सारी टांगों में मुख्तलिफ एरिया में जाती है. सही. और इन लिगामेंट्स की पेन कहाँ जाती है हमारे MBBS के सिलेबस में नहीं पढ़ाता. सही. ये सारी रिसर्च वर्क है जो कि उसके नक्शे हमारे पास पड़े हुए हैं कि किस लिगामेंट की पेन किधर जाएगी और उसी को रिपेयर करना है. सही सही सही. ठीक है. दिस इज़ द लेटेस्ट वर्जन जो दुनिया में इस वक्त अमेरिका में हो रहा है, लेकिन इसके बहुत थोड़े सेंटर हैं वहाँ भी. सही सही सही. ठीक है. इट्स सही सही. तो चलिए मज़ीद बात करते हैं हो रहा है. सो इमरान साहब असां गॾु आहे पाण साईं कॉलेज से वरी ॻाल्हायूं त कम्युनिटी कॉलेज उबावड़ो माशाल्लाह. जी मूं अर्ज़ पे कयो त 2016 में IBA कम्युनिटी कॉलेज उबाड़ो जो बुनियादु पियो, जेको सिंध गवर्नमेंट हिकिड़ो लेटेस्ट कॉलेज जुड़ायो उबाड़ो जे अंदरि, जेको तक़रीबन 25 एकड़ ते मुश्तमिल आहे. ऐं उन में तक़रीबन 2 हॉस्टल्स आहिनि ऐं हिकु एकेडमिक ब्लॉक ऐं उनखां अलावा 21st सेंचुरी स्किल जो तमामु मॉडर्न सहूलतूं मौजूदु आहिनि जेके टीचिंग ऐं लर्निंग लाइ तमामु ज़रूरी आहिनि. 2016 में आऊं इन कॉलेज खे 3 वजूहात मेन वजूहात जे करे जॉइन कयो. हिकु त मां तमामु वॾो हिकु मदा आहियां प्रोफेसर निसार अहमद सिद्दीकी साहब जन जो. उन्हनि जी तालीमी ख़िदमात जे करे मुंहिंजो हमेशह इहा जुस्तजू रहंदी हुई त इन प्लेटफॉर्म खे जॉइन कयां. पर छाकाणि त मुंहिंजो ताल्लुक़ सोशल साइंसिस सां हुयो ऐं सखर IBA जेकी मेन यूनिवर्सिटी आहे उहा बिज़नेस ते कमु करे रही हुई. पर चवंदा आहिनि त वेयर इज़ अ विल देयर इज़ अ वे. त 2016 में इहो मूंखे मौक़ो मिलियो ऐं आऊं उते अप्लाई कयो एज़ अ सेक्शनल हेड. ऐं 2016 में आऊं उते एज़ अ सेक्शनल हेड तौरु अपॉइंट थियुसि. ऐं 2019 में हिकिड़ो मूंखे वरी मौक़ो मिलियो त हुते प्रिंसिपल जी सीट वैकेंट थी ऐं आऊं थ्रू प्रॉपर चैनल वरी अप्लाई कयो प्रिंसिपलशिप लाइ. ऐं प्रोफेसर निसार अहमद सिद्दीकी जी मौजूदगी में अल्लाह ताला उन्हनि खे जन्नत में जाइ ॾे त मूंखे प्रिंसिपल तौरु मुक़ररु कयो वियो. ऐं अल्हम्दुलिल्लाह तमामु घणी काविश आहे जेके दोस्त मूंसां गॾु कमु करे रहिया आहिनि टीचर्स जी. तक़रीबन 6 साल आहे. ऐं रिसेंटली असां हिकिड़ी वॾी अचीवमेंट हासिलु कई आहे IBA कम्युनिटी कॉलेज उबाड़ो, जंहिंखे IBA पब्लिक स्कूल जे नाले सां पिणु सॼो वञे थो. त असीं आगा ख़ान बोर्ड में असांजी हिकु शागिर्दियाणी जंहिंजो नालो मां वठणु चाहींदुसि, कशिश अली, साइंस ग्रुप में 2nd पोजीशन हासिलु कई आहे प्रोविंशियल लेवल ते, जेका हिकु वॾी अचीवमेंट आहे एक्रॉस द सिंध. छाकाणि त उबाड़ो हिकु रूरल एरिया में हिकु अंडर प्रिविलेज एरिया आहे. इहो हिकु असांजी लगन खे सखर IBA यूनिवर्सिटी जी जेकी करंट क़यादत आहे उन्ही जी लगन, उन्हनि जी सपोर्ट, टीचर्स जी महिनत ऐं असांजे स्टूडेंट्स जी डेडिकेशन्स आहिनि त असां इहा पोजीशन हासिलु कई. जेतोणीकि असां 2020 खां मुसलसल 18 महीना जेकी COVID-19 जी सिचुएशन आहे इन में तमामु वॾा चैलेंजिस ॾिठा. पर असां तकिड़ो ई पंहिंजे टीचर्स खे फिज़िकल टीचिंग्स खां ऑनलाइन टीचिंग जी तरफ़ खणी आयासीं, उन्हनि खे ट्रांसफॉर्म कयोसीं, उन्हनि खे ट्रेनिंग्स ॾिनियूंसीं. ऐं अल्हम्दुलिल्लाह 70% असांजा स्टूडेंट्स जेके आहिनि उहे ऑनलाइन एजुकेशन खे जॉइन कयो. 30% जेके ॿार असांजा एनरोल न थी सघिया ऑनलाइन में, उन में जेको कसीर तादाद हुई उहा नंढनि ॿारनि जी हुई जेके ECE सां तालुक़ु रखंदा हुया, जेके प्राइमरी सां तालुक़ु रखंदा हुया, जिन खे ऑनलाइन थियण लाइ पेरेंट्स जी ज़रूरत हुई. पर पेरेंट्स तव्हांखे ख़बर आहे त अॼुकल्ह जी हिन तकिड़े ऐं तमामु तेज़ी वारे दौर में पेरेंट्स खे एतिरो टाइम न आहे त उहे ॿार असां वटि ऑनलाइन एनरोल न थी सघिया. इन ते पाण कचहरी कयूं था वरी इहो तो ई माना यादगिरी कजो. मां थोरो वेसर बिल्कुलु बिल्कुलु. सो डॉक्टर साहब जा हिकिड़ी कॉल आहे जी. आशिक़ अली साहब ॻाल्हाइणु चाहे थो, हुनखे वेलकम चऊं था. अस्सलाम वालेकुम. हेलो सर, अस्सलाम वालेकुम. वालेकुम आशिक़ साईं, छा पुछणु चाहींदो, कहिड़ो सवाल आहे डॉक्टर साहब जे लाइ? सर सवाल इहो आहे त मूंखे जो आहे न मथे में तमामु घणो सूर थो पए. एतिरो सूर पए थो, एतिरी शिदत आहे हुन सूर जी जो मतिलबु त ॿी का बि ॻाल्हि असांखे सम्झ में नथी अचे, मूंखे सम्झ में नथी अचे. अच्छा, ओहो, सही सही. अधु मथे जो सूर आहे या पूरो मथे में सूर थो पवे? सर पूरो मथे जो सूर आहे, पूरे मथे जो सूर आहे. अधु मथे जो को बि सूर न आहे, सॼे मथे में सूर थो पए. ऐं सूर जी शिदत एतिरी आहे जो मतिलबु त ॿियो जेको बि सूर आहे या कुझु बि आहे उहो महसूस ई नथो थिए. ब्लड प्रेशर भला चेक करायो अथव? कीअं रहे थो तव्हांजो ब्लड प्रेशर? सर ब्लड प्रेशर दौरान मथे जो सूर चेक करायो आहे, पर डॉक्टर साहब चवंदा त ब्लड प्रेशर न घटि आहे न वधि आहे, नॉर्मल आहे. अच्छा अच्छा अच्छा, सही सही. हलो ठीकु आहे डॉक्टर साहब, असां कचहरी कयूं था. डॉक्टर साहब आपकी डॉक्टर साहब ने सलाह कयो भला ये पाण डॉक्टर साहब का सवाल करे सको था. इनको सर वो सर में पेन होता है तो ठीक है.
शदीद पेन होता है, वो ब्लड प्रेशर भी नॉर्मल है। ठीक है। हेडेक जो है जी, ये आमतौर पर इसको मिग्रेन और मिग्रेन की मुख्तलिफ किस्मों पे बात होती है, लेकिन एक डिफरेंट टाइप की जो चीज़ है वो जो हमारे ऑब्जर्वेशन में या इंटरवेंशनल पेन मैनेजमेंट में हम मैनेज करते हैं, वो एक तो अभी आपको मैंने देखा तो नहीं है, न्यूरोलजिक पेन भी हो सकता है, लेकिन इतनी शिद्दत से जैसे कह रहे हैं आप, ये बताइए कि अगर उसमें से करंट आता है एक ख़ास एरिया में तो वो न्यूरोलजिक पेन होता है। अगर आपकी आंख में यहाँ आता है तो ये दर्द आमतौर पर इधर से आता है, सर के नीचे, और जहाँ गर्दन इसको ज्वाइन करी है वहाँ के लिगामेंट खिंच जाते हैं। सही। आपको ये पिछले हिस्से में सारा जो सर की जो बेस है, यहाँ हाथ लगा के देखना ये है कि यहाँ को टेंडर पॉइंट तो नहीं है, पट्टा वहाँ खींचेगा, दर्द इधर आएगी। सिमिलरली नाक के अंदर एक हदूद होता है जिसको स्फिनोपैलेटाइन गैंग्लियन कहते हैं, ये इरिटेट हो जाए इसकी भी दर्द होती है। तो ये दो एरियाज़ जो इसमें हैं, ये तकरीबन 70% लोगों को होता है, इसमें तो हमारा रोल है, किसी फिजिशियन का रोल नहीं है। और बाकी जो अगर ट्रू मिग्रेन है, इसको भी मैं सूडो मिग्रेन में डिवाइड कर देता हूँ। तो ट्रू मिग्रेन है तो वो मेडिकल ट्रीटमेंट है, और अगर किसी चीज़ से नहीं ठीक हो रहा, नर्व की शूटिंग पेन आ रही है किसी एरिया में ख़ास तौर पर, तो उस नर्व को हम सुला देते हैं, जला देते हैं, या कुछ भी कर सकते हैं। अच्छा। और अगर लिगामेंट इंजरी है पीछे से और उसकी वजह से हेडेक कभी कभी शूट कर जाता है, तो लिगामेंट, एक लिगामेंट की पेन इधर आती है जो बिल्कुल इधर पीछे से है, इसके आगे चलते जाएंगे तो ये दर्द इधर आएगी, कभी किसी को इधर आएगी, तो ये पिछले लिगामेंट 4 टाइप के होते हैं, उनमें से आता है ये। उसको हम रिपेयर करते हैं और पेशेंट ठीक हो जाता है। मेरा सबसे जो पुराना पेशेंट मिग्रेन का था, इसी पेन का था, 23 ईयर ओल्ड पेन थी उसको। अच्छा। और वो हमने 3 दिन में नाक के अंदर स्फिनोपैलेटाइन गैंग्लियन ब्लॉक किया और वो रिकवर कर गए। इसी तरीके से सबसे जो पुरानी पेशेंट 19 साल थी, वो पीछे से हाथ लगाया। एक और पेशेंट मोज़म्बिक से हमारे पास अफ्रीका से आया था, वो 40 साल से उसको पेन थी, और ये पीछे लिगामेंट की पेन थी। वो कहीं किसी जगह गिरा है, उसके बाद जो झटका लगा है उसको याद ही नहीं है, और जब इन लिगामेंट्स को हमने रिपेयर किया तो उसको रिकवरी हो गई। तो ये देखना पड़ता है क्लिनिकल एग्जामिनेशन में कि आपको है क्या और हमने करना क्या है, क्या हमने कुछ हाथ लगाना भी है या नहीं लगाना, ये डिसीजन आपके क्लिनिकल एग्जामिनेशन में होता है। सही। डॉक्टर साहब खां तव्हां सवाल करे सघो था, टेलीफोन कॉल करे सघो था। सभिनी दोस्तनि खे असां इहा गुज़ारिश कयूं था त अॼु तव्हांजे लाइ इंफॉर्मेटिव प्रोग्राम आहे, ऐं तव्हांखे जेकॾहिं का तकलीफ़ आहे, को सूरु आहे, त ज़रूरु तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो। सो इमदाद साहिबु, पंहिंजी ॻाल्हि वरी रहिजी थी वञे, सो पाण हाणे ॿुधायो असांखे कम जी ॻाल्हि वरी कयूं त उबावड़ो जेको कॉलेज आहे हिन में कहिड़ा प्रोग्राम्स आहिनि, कीअं इहा तरतीब हले पई? जी, जीअं त अर्ज़ु कयो मूं त IBA कम्यूनिटी कॉलेज उबाड़ो या पब्लिक स्कूल उबाड़ो जंहिंखे चयो वञे थो, त इन जो बुनियादु 2016 में थियो, ऐं इन में तक़रीबन मॉडर्न फैसिलिटीज़ जंहिंमें कंप्यूटर लैब्स विद लेटेस्ट कंप्यूटर्स, साइंस लैब्स, ऐं असां वटि हिकु लाइब्रेरी जंहिंजे अंदरि तक़रीबन 10,000 किताब मौजूदु आहिनि, जिन खां ॿार मुस्तफ़ीद थियनि था। उन सां गॾोगॾु असां वटि पाकिस्तान एजुकेशनल रिसर्च नेटवर्क जेको लेटेस्ट ऐं तमामु स्पीडअप हिकिड़ो इंटरनेट जो कनेक्शन आहे, उहो पिणु प्रोवाइड थियल आहे, जंहिंजे ज़रिए ॿार तक़रीबन हिकु कंप्यूटर लैब में 50 लेटेस्ट कोर आहे, 9 कंप्यूटर्स असां वटि मौजूदु आहिनि। जी बिल्कुलु। ऐं उन सां गॾोगॾु असां वटि हिन वक़्तु सिंध एजुकेशन फाउंडेशन हिकिड़ो इदारो आहे जेको सिंध जी तालीम लाइ जाखोड़े रहियो आहे सिंध गवर्नमेंट जे ताउन सां। उन्हनि जे इश्तिराक सां असीं तक़रीबन 100 ॿार असां स्कॉलरशिप जे थ्रू पढ़ाए रहिया आहियूं, ऐं IBA कम्यूनिटी कॉलेज उबाड़ो या पब्लिक स्कूल उबाड़ो हिन वक़्तु 2 ज़िलनि खे कवर करे रहियो आहे, जंहिंमें डिस्ट्रिक्ट घोटकी ऐं डिस्ट्रिक्ट कश्मीर शामिल आहे। इन 2 ज़िलनि जा ॿार असां वटि रिहाइश पज़ीर आहिनि, बोर्डिंग इख्तियार करे रहिया आहिनि, ऐं उहे 100 ॿार जंहिंमें मेल ऐं फीमेल हॉस्टल अलॻि आहे, उन में इहे 100 ॿार रिहाइश करे रहिया आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु असां वटि जेकी टीचिंग फैकल्टी आहे उहा पूर्ण एक्रॉस द सिंध आहे, यानी कराची खां वठी तक़रीबन उबाड़ो ताईं असीं मेरिट बेस टीचर हायर थींदा आहिनि, जेके सखर IBA यूनिवर्सिटी पंहिंजी STS हिकिड़ी सर्विस आहे जंहिंजे थ्रू हायर कंदी आहे, ऐं असीं पूरी सिंध न बल्कि पूरी पाकिस्तान मां जा टीचर्स जेके आहिनि उहे हायर कंदा आहियूं, ऐं मेरिट जी बुनियाद ते। ऐं इहा ई वजह आहे त सुठनि टीचर्स हुजण जे करे ऐं सुठी मैनेजमेंट सखर IBA जी लीडरशिप हुजण जे करे असांजा रिज़ल्ट तमामु बहितरीनु आया आहिनि। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। IBA जो जेको पंहिंजो मक़ाम आहे, नालो आहे, उनजो मोराल बि किरे नथो, बुलंद
थींदो थो अल्हम्दुलिल्लाह। तव्हां आगा खान बोर्ड जी ॻाल्हि कई त इन में आगा खान बोर्ड में अक्सर अॼुकल्ह माण्हू सोचींदा आहिनि कि असांखे वञिणो खपे ॿारनि खे स्कूल में इन बोर्ड में, छो त सिंध बोर्ड या पंजाब फेडरल बोर्ड या आगा खान बोर्ड जे बारे में कुझु डिटेल ॿुधायो। जी, आगा खान बोर्ड हिकु थर्ड पार्टी बोर्ड आहे। तव्हांखे ख़बर आहे त जीअं पंहिंजा लोकल बोर्ड सखर बोर्ड, लाड़काणो बोर्ड, हैदराबाद बोर्ड, त हीअ हिकु नेशनल बोर्ड आहे। नेशनल लेवल ते हिननि जो कमु आहे ऐं तमामु ट्रांसपेरेंट तरीक़े सां ऐं कॉन्सेप्चुअल लर्निंग खे फोकस कनि था। रॉट बेस्ड लर्निंग जेकी थी रही आहे असांजे मुल्क जे अंदरि, उन जे ख़ात्मे लाइ इन्हनि जी जेकी वर्किंग आहे उहा तमामु सुठी आहे। 2016 में जॾहिं असां इहो बोर्ड इंट्रोड्यूस करायो उॿाड़ो में, त माण्हू तमामु घणो रिलेक्टेंट हुया ऐं इवन जॾहिं 9th क्लास में जॾहिं बोर्ड असांखे फॉर्म मोकिलणा हूंदा हुया त असांजो ड्रॉप आउट रेशियो तमामु वधी वेंदो हुयो ऐं 9th क्लास में या फर्स्ट ईयर क्लास में जेके ॿार आहिनि उहे ड्रॉप आउट करे वेंदा हुया, छाकाणि त ॿाहिरि जेको कल्चर हुयो कॉपी कल्चर उन जे करे। ऐं ॿियो असां वटि जेको सिस्टम आहे ग्रेड सिस्टम, त असीं ग्रेड जे पोयां सोचींदा आहियूं त ऐं इहो डिमांड बि आहे असांजी दुनिया जी, त असां चाहियूं था त असांजे ॿारनि जा ग्रेड सुठा अचनि। आगा खान बोर्ड जंहिं वक़्तु असीं इंट्रोड्यूस करायोसीं उन वक़्तु तमामु थोरा ॿार असां इनरोल कराए सघियासीं, पर आहिस्ता आहिस्ता जॾहिं पेरेंट्स खे असीं आगाही ॾिनी ऐं इन जे बारे में मुख़्तलिफ़ सेमिनार्स करायासीं ऐं इन जा फ़ाइदा ॿुधायासीं, त फ़ाइदो इहो आहे त असांजा ॿार कॉन्सेप्चुअल लर्निंग ऐं इंक्वायरी बेस्ड लर्निंग ॾांहुं ईंदा ऐं अल्टीमेटली जेको फ़ाइदो थींदो उहो इहो थींदो त जॾहिं ॿार इंटर पास करे निकिरंदा त उहे कंहिं बि टेस्ट में, कंहिं बि यूनिवर्सिटी में, मेडिकल टेस्ट में, इंजीनियरिंग टेस्ट में उहे पाण मुरादो पास करे सघंदा, छाकाणि त इन बोर्ड में नकल जो को बि तसवुरु न आहे। थर्ड पार्टी असेस करे थी, उन्हनि जी टीम ई अची जेको पेपर वठे थी, असांखे हू स्टूडेंट्स लर्निंग आउटकम्स जंहिंखे SLOs चयो वेंदो आहे उहे असांखे फ़राहम कंदा आहिनि ऐं उन्हनि बहितरीनु ॻाल्हि इहा आहे त उहा का हिकु किताबु असांखे रेफर न कंदा आहिनि त हिन किताब मंझां इम्तिहान थींदो, उहे असांखे SLOs प्रोवाइड कंदा आहिनि, असां उहे टीचर्स खे ऐं स्टूडेंट्स खे ॾींदा आहियूं ऐं उन SLOs तहत मुख़्तलिफ़ रेफरेंसिस बुक जेके हूंदा आहिनि उहे रेफर करे ऐं टीचर कॉन्सेप्चुअल लर्निंग जे थ्रू ॿारनि खे पढ़ाईंदा आहिनि। त इन जो तमामु घणो फ़ाइदो इहो थियो आहे त तव्हां ॾिसो था त 5 सालनि जे अंदरि असां हिकिड़ो टारगेट अचीव कयो आहे त असांजी स्टूडेंट जेका उॿाड़ो जेको हिकु अंडर प्रिविलेज एरिया आहे उन में एक्रॉस द सिंध हिकु पोज़ीशन हासिलु करणु मां सम्झां थो त इहा हिकिड़ी वॾी अचीवमेंट आहे ऐं इनशाअल्लाह असांजी कोशिशि आहे, असांजी टीम जी कोशिशि आहे त असां न फ़क़ति इन खे मेंटेन कयूं पर इन खे अॻिते खणी वञूं। साईं वॾी महिरबानी। असां ब्रेक वठूं था, नंढी साईअ जो वक़्तु थियो आहे, मोटी अचूं था त पोइ कचहरी कयूं था, सो ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुंहिंजी सिंध खे सलाम सलाम सिंध, मुंहिंजी सिंध खे सलाम सलाम सिंध। जी भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में ऐं सलाम सिंध जे हिन ब्रेक में मुंहिंजी दिलि चवे थी त को सुठो कुझु ॿुधिजे। उस्ताद मोहरम नाज़ बि असां सां गॾु आहे त उनजी मौजूदगी जो फ़ाइदो बि त वठिजे। बिल्कुलु। छा ख़्यालु आहे तव्हांजो? सही, बिल्कुलु इमरान साईं तव्हांखे कुझु ॿुधायूं को सुठो कुझु? ज़रूरु साईं। छा ख़्यालु आहे? इहो असां साईं ते छॾियूं था, मोहरम साईं ते, त असांखे छा थो ॿुधाए? मोहरम साईं वाह वाह कजो साईं। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मद। असांजी झोली भरे छॾ ख़ुदा सदके मुहम्मद जे, असांजी झोली भरे छॾ ख़ुदा सदके मुहम्मद जे। सवाली थी आया आहियूं ख़ुदा सदके मुहम्मद जे, सवाली थी आया आहियूं ख़ुदा सदके मुहम्मद जे। असांजी झोली भरे छॾ ख़ुदा सदके मुहम्मद जे, असांजी झोली भरे छॾ ख़ुदा सदके मुहम्मद जे।
अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना मुहम्मद अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना मुहम्मद मौलाना मुहम्मद। तो बहताइब थिया आयूं असा मालिक तुझे दर ते तो बहताइब थिया आयूं असा मालिक तुझे दर ते सवाली थी आया आयूं खुदा सदके मोहम्मद जे सदके मोहम्मद जे असा जी झोली भरे छॾे खुदा सदके मोहम्मद जे सवाली थी आया आयूं खुदा सदके मोहम्मद जे असां जी झोली भरे छॾे खुदा सदके मोहम्मद जे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना मुहम्मद अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना मुहम्मद मौलाना मुहम्मद। सुभान अल्लाह साईं सभिनी जा नसीब सुठा करे सभिनी जूं झोलियूं ख़ुशियुनि सां भरजनि ऐं को ग़म का तकलीफ़ का परेशानी कंहिंजे वेझो न अचे असीं दिलि सां दुआ कयूं था। सो इमदाद साईं असां सां गॾु आहे। इमदाद साहिबु हाणे मूंखे थोरो इहो ॿुधायो त कम्युनिटी कॉलेज उॿावड़ो जी एडमिशन जो छा तरीक़ेकार आहे, कीअं एडमिशन थिए थी? एडमिशन जीअं त मूं अर्ज़ु कयो त असांजा एक्रॉस द सिंध 11 कम्युनिटी कॉलेज या पब्लिक स्कूल आहिनि जंहिंजी जेकी एडमिशन थींदी आहे उहा हिक ई वक़्त में सभिनी कॉलेजिस जी एडमिशन थ्रू आउट सिंध अनाउंस थींदी आहे थ्रू डिफरेंट न्यूज़पेपर्स ऐं मीडिया जे थ्रू ऐं असीं सिलेबस प्रोवाइड कंदा आहियूं पेरेंट्स खे त ही एरियाज़ आहिनि जंहिंमां जा ॿार जो टेस्ट वरितो वेंदो मुख़्तलिफ़ क्लासनि में असीं जॾहिं फॉर्म इशू कंदा आहियूं त उहो उन सां गॾु गाइडलाइन ऐं ॿार खे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं अचणु घुरिजनि उहे इन करे ज़रूरी हूंदियूं आहिनि छाकाणि त जेकॾहिं असीं अहिड़ो ॿार वठूं था जंहिंजी फाउंडेशन कमज़ोर आहे या बिल्कुलु उनखे नथो अचे त अहिड़े ॿार खे उन्हनि ॿारनि सां हलाइण जेके अॻु में पढ़ी चुका आहिनि उहे चैप्टर्स या उहे SLOs त उन्हनि उन ॿार खे हलाइण लाइ ॾाढी ॾुखियाई पेश ईंदी आहे त उहा गाइडलाइन असां पेरेंट्स खे प्रोवाइड कंदा आहियूं। उन खां पोइ हिकिड़ी प्लेसमेंट टेस्ट जेकी आहे उहा मुनक़िद थींदी आहे जेका एक्रॉस सिंध हिक ई ॾींहं ते मुनक़िद थींदी आहे। उनखां पोइ उहे पेपर्स चेक थियण खां पोइ असीं ॾिसंदा आहियूं जेकी कैटेगरी असांखे जेकी पासिंग क्राइटेरिया असांखे सखर IBA ॾींदो आहे असां उन ते कट ऑफ करे ऐं स्टूडेंट्स खे इनरोल कंदा आहियूं। बाक़ी कुझु ॿार जेके ECE यानी अर्ली चाइल्ड एजुकेशन जंहिंखे नर्सरी क्लास या PG क्लास पिणु चयो वेंदो आहे उन में असांजा क्राइटेरिया जेके आहिनि उहे डिफरेंट हूंदा आहिनि। उन में असां इहो ॾिसंदा आहियूं त आया ॿार जी एज छा आहे, ॿार खे पेंसिल पकड़णु अचे थी, ॿार जेको सीज़र जो इस्तेमालु करे सघे थो कटिंग वग़ैरह लाइ, कलरिंग वग़ैरह अचे थी ॿार खे, त इहे शयूं नंढियुनि क्लासनि में इहे ॾिठियूं वेंदियूं आहिनि। त अहिड़े तरीक़े सां इहो साल में हिकु दफ़ो असांजी एडमिशन थींदी आहे। उन खां पोइ दौराने जेको असांजो सेशन हली रहियो हूंदो आहे त उन में असां बार बार एडमिशन असां न कंदा आहियूं। प्राइमरी सेक्शन में तव्हां कहिड़ी एज चवंदा आहियो कि ॿार जी कहिड़ी एज में ॿार खे स्कूल में एडमिशन कराइणो खपे? जी 3.5 खां 4 इयर्स जेको आहे उहो EC1 जंहिंखे ॿाहिरि स्कूलनि में KG1 बि चयो वेंदो आहे त छाकाणि त हाणे असांजे पाकिस्तान में ऐं सिंध गवर्नमेंट पिणु ECE जो कॉन्सेप्ट शुरू कयो आहे, अर्ली चाइल्ड एजुकेशन जो तस्वुरु कयो आहे। त उन में असां 3.5 खां 4 इयर्स जो ॿारु नंढड़ो वठंदा आहियूं ऐं उनखे EC4 ताईं यानी क्लास 2 ताईं असां उन खे EC सेक्शन में रखंदा आहियूं। उनखां पोइ हू मूव करे थो क्लास 3 में जेको प्राइमरी सेक्शन आहे ऐं क्लास 3, 4, 5 खे असीं प्राइमरी सेक्शन चऊं था। इन सेक्शन खां पोइ असांजो ॿारु जेको आहे उहो
मिडिल या एलिमेंट्री सेक्शन में अचे थो जिते हू 3 साल पंहिंजी तालीम जारी रखे थो 6, 7 ऐं 8 ऐं उनखां पोइ हू बोर्ड जे एग्ज़ाम में अपीयर थिए थो जंहिंखे असीं SSC या HSC यानी इनी मैट्रिक या इंटरमीडिएट में असां उन्हनि ॿारनि खे आणियूं था ऐं असांजे स्कूल में पब्लिक स्कूल उबाड़ो में हर सेक्शन जो हिकु कोऑर्डिनेटर या सेक्शन हेड रखियलु आहे जेको उन पूरे सेक्शन खे ॾिसे थो उनजी एक्टिविटीज़ खे ॾिसे थो टीचर्स जी प्लानिंग जेकी आहे उहो उन खे इंश्योर करे थो पेरेंट्स सां कोऑर्डिनेशन करे थो मीटिंग्स करे थो उनखां अलावा थ्रू आउट द ईयर असांजी जेकी कोशिशि आहे उहा इहा आहे त असां इंक्वायरी बेस्ड ऐं एक्टिविटी बेस्ड लर्निंग सां पढ़ायूं त जेके ट्रेडिशनल मेथड्स आहिनि उन्हनि खां हटी करे ताकी जेके ग्लोबल जेके डिमांड्स आहिनि दुनिया जूं असां उन खे पूरो करे सघूं ऐं तव्हांखे इहो पिणु ॿुधाईंदो हलां त असांजा स्टूडेंट्स उबाड़ो पब्लिक स्कूल उबाड़ो जा स्टूडेंट्स जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ न फ़क़ति मुल्क जे प्रोग्रामनि बल्कि परॾेह पिणु वञी चुका आहिनि असांजा स्टूडेंट्स इको सेफ हिकिड़ी तंज़ीम आहे जंहिंजे तरफ़ खां चाइना विज़िट करे चुका आहिनि ऐं असांजा स्टूडेंट्स UET जे मुख़्तलिफ़ साइंस मेलनि में वञी चुका आहिनि असांजा स्टूडेंट्स हर साल लाहौर साइंस मेलो हिकु मुनक़िद थींदो आहे अल ख्वारिज़मी अकेडमी जे तरफ़ां उन में असांजा स्टूडेंट्स वेंदा आहिनि ऐं उते भरपूर तरीक़े सां पंहिंजो किरदारु अदा कंदा आहिनि ऐं एवॉर्ड्स ऐं सर्टिफिकेट्स विन करे अचनि था ऐं उनखां अलावा असांजा ॿार कम्यूनिटी कॉलेजिस जेकी असांजी चेन आहे उन जा इंटर हाउस असांजा कॉम्पिटिशन्स थींदा आहिनि साइंस एग्ज़िबिशन्स थींदियूं आहिनि सखर IB जे अंदरि असांजा मुख़्तलिफ़ क़िस्म जा कॉन्फ्रेंस थींदा आहिनि उन्हनि में त असीं पंहिंजे उबाड़े जे स्टूडेंट्स खे नेशनल ऐं इंटरनेशनल एक्सपोजर ॾियणु चाहियूं था त ॿाहिरि दुनिया छा करे रही आहे ॿाहिरि जेके अर्बन सिटीज़ आहिनि उहे छा करे रहिया आहिनि ऐं कम्यूनिटी कॉलेजिस जो जेको मिशन आहे उहो अवां सां शेयर कंदो हलां त जेको प्रोफेसर निसार अहमद सिद्दीकी साहब जेको विजन ऐं मिशन जेको कम्यूनिटी कॉलेजिस जो रखियो आहे उहो इहो आहे त टू ब्रिज अप द गैप बिटवीन अर्बन एंड रूरल एरियाज़ बाय प्रोवाइडिंग देम टेक्निकल एंड वोकेशनल ट्रेनिंग त हिकिड़ो गैप आहे कराची जा ॿार ऐं उबाड़े जा ॿार उन्हनि जी एजुकेशन में वॾो फ़र्क़ु आहे त इन फ़र्क़ खे मिटाइण लाइ ही कम्यूनिटी कॉलेजिस जो आगाज़ कयो वियो त जीअं जेके अंडर प्रिविलेज एरियाज़ आहिनि जेके रूरल एरियाज़ आहिनि उन जी तालीम खे बहितर बणाए अर्बन एरियाज़ जे बराबरि आंदो वञे ऐं साईं अक्सर करे कॉन्फ्रेंसिस में ऐं अक्सर करे मीडिया ते ऐं असांखे मीटिंग्स में पिणु निसार अहमद सिद्दीकी साहब चवंदा हुया त ही जेके यूनिवर्सिटीज़ ग्रेजुएट्स ऐं पोस्ट ग्रेजुएट्स जी हिकिड़ो वॾो मेड़ पैदा करे रहिया आहिनि अनएम्प्लॉयमेंट जो जेके डिग्रियूं हासिल करे वीचारा बेरोज़गार थियनि था त असांजो मक़सदु इहो आहे त इन्हनि खे टेक्निकल ऐं वोकेशनल ट्रेनिंग्स ॾियूं ताकी ही डिग्री करण खां पोइ मार्केट में वञी को न को कमु कनि को न को स्किल उन्हनि जे अंदरि हुजणु घुरिजे जंहिंसां उहे बेरोज़गार न रहनि असांखे बेरोज़गारनि जी जेकी आहे हिकु साईं लफ़्ज़ इस्तेमालु कंदा हुआ बेरोज़गारनि जी लोध असांखे न पैदा करणी असांखे सिंध जे अंदरि उहे माण्हू खपनि स्किल्ड माण्हू खपनि ऐं अक्सर करे साईं इहो चवंदा हुया त असां वटि जेके ॿार अचनि था भले उहे कम्यूनिटी कॉलेजिस में हुजनि असांजा सब कैंपसिस जेके आहिनि कंदकोट आहे ठठो आहे ऐं उनखां अलावा कुझु ॿिया न्यू कैंपसिस बि असांखे मिलिया आहिनि सखर IB असां चाहियूं था त इहे ॿार हिकु त वर्ल्ड स्किल्ड हुजनि पर जेकॾहिं इन्हनि खे नौकिरी नथी मिले त एंटरप्रेन्योरशिप जेकी आहे उन जे थ्रू इहे वञी पंहिंजा बिज़नेस कनि ऐं साईं इहो नौजवाननि खे हमेशह ई सलाह ॾींदा हुया त फ़क़ति नौकरियुनि जे पुठियां न भॼो हिकु हुकूमत सिंध हुकूमत पाकिस्तान हुकूमत तव्हांखे केतिरियूं नौकरियूं ॾींदी हाणे इहो कम्यूनिटी कॉलेज में का टेक्निकल एजुकेशन बि ॾिनी वञे थी सही जी टेक्निकल जीअं तव्हां जी मूं अव्हांखे अर्ज़ु कयो त IBA कम्यूनिटी कॉलेज हिकु न्यू एडिशन आहे 2016 में उनजो आगाज़ थियो हिन वक़्तु असां वटि सिर्फ़ु हिकिड़ो ब्लॉक मौजूदु आहे जंहिंमें 600 स्टूडेंट्स जी कैपेसिटी आहे त उहा मुकमल थी चुकी आहे असीं सिंध गवर्नमेंट खे सखर IBA जे तवसुल सां इहा रिक्वेस्ट कई आहे त असांखे हिकिड़ो ॿियो एकेडमिक ब्लॉक ॾिनो वञे जंहिंमें असां इन एडमिशन खे एक्सपीडाइट कयूं ऐं वोकेशनल ऐं टेक्निकल जेके प्रोग्राम्स आहिनि उहे पिणु असां इंट्रोड्यूस करायूं जॾहिं त जेके असांजा ॿिया कॉलेज आहिनि जंहिंमें नौशेरो फिरोज़ आहे जंहिंमें ख़ैरपुर आहे जंहिंमें जेकबाबाद आहे उनमें टेक्निकल ऐं वोकेशनल प्रोग्राम्स हिन वक़्तु हली रहिया आहिनि इन ते ॻाल्हायूं था हिकु ब्रेक वठूं साईं ॾाढी साई जो वक़्तु आहे शाज़िया जी ब्रेक वठूं पोइ मोटी अचूं जी 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 ॾिसंदा रहिजो मुझे सिंध के सलाम सलाम सिंध
मुझे सिंध के सलाम सलाम सी सलाम सिंध में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। डॉक्टर साहब असां गॾु आहे, माहिर अमराज दर्द साईं सुहेल फारूक साहब असां गॾु आहे। सुहेल साहब, चले गए ब्रेक में, आप पता नहीं क्या लेके आए हाथ में, ये क्या है? ये मुझे बताएं कि ये नी जॉइंट का मॉडल है। अच्छा, ये ऊपर वाली हड्डी जो थाई की हड्डी होती है सही। और ये नीचे वाली 2 हड्डियाँ होती हैं। अच्छा, इनको जहाँ मूवमेंट हो रही होती है, ये हमारा नी जॉइंट है। अच्छा अच्छा अच्छा। और सर्जरी में ये हिस्सा ऐसे काट कर, इसको ऐसे काट कर, इसका लोहे का एक प्लेटफॉर्म ऊपर लगा दिया जाता है नीचे, और एक ऊपर कप चढ़ा दिया जाता है, और ये सारे लिगामेंट्स अपना वर्क खुद वैसे ही करते हैं। सही सही। और ये सर्जरी इसकी इस तरीके से होती है। सही सही। सर्जरी कब करनी चाहिए? जब आपकी टांगें टेढ़ी हो जाएं या दर्द किसी भी चीज़ से ना ठीक हो। लेकिन ये दर्द क्यों होता है? सही है, ये हड्डियाँ घिस जाएं। हाँ, ये हड्डियाँ घिसती तो है, सबकी घिसती हैं। अच्छा अच्छा। जब हम चलते हैं तो ऐसा ऐसा होता ये है कि ये ऐसे ऐसे मूवमेंट जो है ना, ये करती रहती हैं। ये होना शुरू हो जाती हैं जब ये ढीले हो जाएं। अच्छा, ठीक है। उसका आउटर स्ट्रक्चर जिसने उसको बांधा हुआ है वो जब ढीला हो जाएगा तो ये इससे जो अंदर के जो मेनिस्कस है इस पर रगड़ानी शुरू हो जाएगी। अच्छा अच्छा। मेनिस्कस में सेंसर नहीं होते। सही सही। यानी वो आपको पेन नहीं करता। सही सही। सिंधी पेन आपका ये स्ट्रक्चर कर रहा है। सही। ठीक है। मेनिस्कस का काम है एक प्लेटफॉर्म मुहैया करना जिसके ऊपर ग्लाइड करे ऊपर वाली हड्डी। अच्छा अच्छा। ठीक है। सही। तो इस पर सर्जरी करना, ये उसको चेंज करके रख देना, ये मतलब ये कोई सवाल का जवाब नहीं है, क्योंकि पेन तो उसको यहाँ से होती है 90% लोगों को। सही सही। ये स्ट्रक्चर हम अगर दोबारा मजबूत कर दें सही सही, तो पेशेंट के ऑपरेशन से ये बताएं कि ये होता क्यों है जोड़ों का दर्द? जोड़ों का दर्द असबाब क्या है? ये बुजुर्ग जो बैठे होते हैं व्हील चेयर पे, कहते हैं जोड़ों का दर्द है, या घर बैठ जाते हैं, मसला क्या है ये? वो बैकग्राउंड पर जी हमारी डाइट में 2 चीज़ें जो है ना ख़ास तौर पर इम्पोर्टेंट है। एक तो विटामिन डी। अच्छा। विटामिन डी हमारी धूप से हमारी जल्द पर बनती है। अच्छा। जल्द सही सही। स्किन जो हमने कपड़े उतार कर जो एब्जॉर्ब करते हैं सुबह और शाम की धूप, उससे विटामिन डी बनती है। सही। आपने देखा होगा अंग्रेज़ औरतें साहिल समंदर पर लेटी होती हैं बिकनी पहनकर, सन बात, तो वो ये विटामिन डी बना रही होती है, और शौक नहीं होता उनको कोई। सही सही सही। हम समझ रहे हैं पता नहीं ये क्या हो रहा है, तो वहाँ पर धूप की कमी है और वाइट स्किन है, वाइट के अंदर एब्जॉर्प्शन ज़रा ज़्यादा अल्लाह ताला करा देता है, इसलिए उसको ओपन करना पड़ता है। हमारे यहाँ सूरज है लेकिन हम आप एयर कंडीशनर में घुस गए हैं और उस सूरज की तपश हमारे ऊपर नहीं आती। दूसरा ट्रामा होता है, और तीसरी चीज़ डाइट का हिस्सा वो मैग्नीशियम है। अच्छा। ये हड्डी 3 चीज़ों से बनती है, कैल्शियम, मैग्नीशियम एंड फास्फोरस। कैल्शियम जो है वो रेत है, मैग्नीशियम इसकी सीमेंट है, और फास्फोरस जिसका बेसिक स्ट्रक्चर। अच्छा। तो हमारे यहाँ एडल्ट एज में कैल्शियम की ज़रूरत नहीं होती। सही सही सही। वही सर का दर्द था। हाँ, हेडेक का भी हमने बताया कि सर दर्द के लिए हम यहाँ एक ग्लैंड होता है और पीछे लिगामेंट है, इसको रिपेयर कर 70% जो सर दर्द है कंट्रोल कर सकते हैं। अगर न्यूरल्जिक पेन है तो नर्व को उसकी सेंसिटिविटी कम कर देते हैं। हम कैल्शियम की बात कर रहे थे जी। कैल्शियम जो है ना जी हमें ग्रोथ के लिए चाहिए, बच्चे को एडल्ट बनने तक कैल्शियम, मैग्नीशियम और फास्फोरस चाहिए, और कैल्शियम इसके अंदर बाइंड रहे, निकले ना, मैग्नीशियम उसकी ज़रूरत है। सही। हमारे यहाँ सब सॉइल में WHO की रिपोर्ट के मुताबिक मैग्नीशियम नहीं है, बहुत कम है, और ये फर्टिलाइज़र जो हम यूज़ कर रहे हैं कैल्शियम बेस्ड हैं, इसलिए जो हमारी तमाम खुराक है इसके अंदर मैग्नीशियम बहुत कम होता है। अच्छा। मैग्नीशियम डेफिशिएंसी से हमारी हड्डियों के प्रॉब्लम बढ़ गए हैं। विटामिन डी डेफिशिएंसी जो आपकी सिविक सोसाइटी है इसके अंदर आ गई, क्योंकि हम लोग घरों के अंदर या फ्लैट्स में बंद हो गए, हमारे यहाँ खेलने का रुझान ख़त्म हो गया। सही सही। आपकी मूवमेंट आपके अंदर कैल्शियम को एब्जॉर्ब कराती है। अच्छा, जब आप स्टर्नस एक्सरसाइज नहीं करते या एक्सरसाइज कोई भी नहीं करते तो मूवमेंट ऑफ कैल्शियम जो ब्लड से इस हड्डी के अंदर जाना है वो नहीं होती, बल्कि हड्डी से जो कैल्शियम है वो निकल के बाहर आना शुरू हो जाती है। वो आपकी वेसल्स में इकट्ठी होनी शुरू हो जाती है। अच्छा। उस वेसल्स में इकट्ठी होने से आपका ब्लड प्रेशर हाई होता है, आपके हार्ट डिजीजेज होती हैं, आपके फालिज के अटैक होते हैं, सारा कुछ होता है, किडनी में स्टोन बनते हैं। ये सारी चीज़ क्यों हुई? विटामिन डी डेफिशिएंसी, लैक ऑफ एक्सरसाइज से कैल्शियम अंदर नहीं जा रही, और मैग्नीशियम डेफिशिएंसी से बाइंडिंग कैपेसिटी उसकी कम हो गई। सही। अब आपका डॉक्टर क्या कह रहा है? मेडिकल कंपनियों के दबाव में आकर आप कैल्शियम खाओ। सही। आपको कैल्शियम की कमी किसी को नहीं होती। मैंने 35 साल की प्रैक्टिस में आज तक किसी की कैल्शियम कम होते नहीं देखी। ये एक्स्ट्रा
जो इंट्रावास्कुलर जो ब्लड होता है उसके अंदर इसका लेवल चेक कर सकते हैं हम जब भी कराते हैं नॉर्मल आता है। उसको क्यों कैल्शियम दे रहे हैं? इसलिए कि और वेसल्स में इकट्ठा हो जाए और उसका ब्लड प्रेशर शूट करे और वो मरे। अच्छा, दिस इज ए फेक कंसेप्ट। ये इन्होंने मीडिया पर चल चल कर इतना इसका कंसेप्ट खराब कर दिया है। व्हाट वी नीड इज मैग्नीशियम एंड विटामिन D3। मैग्नीशियम WHO ने एग्रीकल्चर डिपार्टमेंट को कहा है कि अपनी सब सॉयल एग्रीकल्चर जो आपका प्रोग्राम है उसके अंदर फर्टिलाइज़र में मैग्नीशियम ऐड करें। मैग्नीशियम हमारे तमाम सेंटर्स में हमने रखा हुआ है, लगाने का देते हैं, एब्जॉर्प्शन हो जाती है, पीने का देते हैं लगाने, क्योंकि हमारे यहाँ कैल्शियम की कमी नहीं है। कैल्शियम आपकी बच्चे से बड़ा होने तक की ज़रूरत है, ग्रोइंग चिल्ड्रन। अच्छा, ठीक है, लैक्टेटिंग मदर्स जिन्होंने बच्चे को दूध पिलाना है, ठीक है, प्रेगनेंसी। इसके अलावा हमारे यहाँ कुदरत ने बच्चे को इतना एक्टिव किया होता है आपके उसके पीछे भाग नहीं सकते। वो सारी कैल्शियम ले रहा होता है अपने ग्रोथ फैक्टर रिलीज कर रहा होता है एक्टिविटी से, और नॉर्मली एक्स्ट्रा कैल्शियम की ज़रूरत उसको भी नहीं होती। माँ का दूध पी रहा होता है, दूसरा दूध पी रहा होता है। मेन जो टाइम पीरियड 2-2.5 साल का है। फिर हमारी बाकी चीज़ों में, सब्जियों में, हर चीज़ में मिनरल सारी मौजूद है। नहीं तो ये गरीब आदमी देहात का मर्ज है, उसको बच्चा बड़ा ही ना हो तो 2.5 फुट का 2.5 फुट ही रह जाए। तो ये कंसेप्ट हमारा क्लियर करने की ज़रूरत है। फिर ये है कि सर्जरी कब ज़रूरत है? जब आपके टांगे बिल्कुल जवाब दे जाए। लेकिन हम इसके लिए स्टेम सेल कर रहे हैं जो अंदर जाकर फैट से लेते हैं, हम ब्लड से ग्रोथ फैक्टर निकालते हैं, उनको तैयार करते हैं और ये इसके अंदर डालते हैं। ये एडल्ट ऑटोलोगस एडिपोज डिराइव्ड स्टेम सेल एंड बोन मैरो डिराइव्ड स्टेम सेल टेक्नोलॉजी ये अलाउड है अमेरिका में भी। अच्छा, ठीक है, सेम सिटिंग में की जा सकती है, या हम उसको थोड़ा सा टाइम देकर प्रिपरेशन टाइम लेते हैं। PRP लगाते हैं, इन लिगामेंट्स में एक एक में वेल्डिंग की तरह इंजेक्शन लगाकर इसको रिपेयर करते हैं। तो ये डिफरेंट कंसेप्ट है। ये जो आप रोज़ कहते हैं टीका लगाया और ख़राब हो गया, वो स्टेरॉइड होता है। अच्छा, स्टेरॉइड जो है वहाँ इन्फ्लेमेशन दूर करता है, लेकिन साथ ही इसको वीक कर देता है, लिगामेंट्स को कमज़ोर कर देता है। अगर रियल अंदर स्वेलिंग हुई हो तो स्टेरॉइड इज़ ओके टू डू इट, ठीक है, सोजिश को कम करेगा, आप कंफर्टेबल हो जाएंगे। लेकिन ये हल नहीं है डैमेज जोड़ का। डैमेज जोड़ डीजेनरेटेड जोड़ कहलाता है, और डीजेनरेटेड जोड़ को रीजनरेशन की ज़रूरत है, एंड दैट नीड्स ए रीजनरेटेड टेक्नोलॉजी। ठीक है, जिस पर अभी कोई तसव्वुर नहीं है पाकिस्तान में। अच्छा डॉक्टर साहब, ये आप बात कर रहे थे तो एक बात जहन में आई कि ये बोन मैरो का सुनते हैं, ये क्या है? ये बोन मैरो जो है ये हड्डी के अंदर, अच्छा, मैरो उसमें अंदर ऐसे ब्लड फॉर्मिंग सिस्टम है जिसके अंदर स्टेम सेल भी पड़ा होता है। वो टिश्यू बनाता है, उसमें से कुछ परसेंटेज जो है ना वो बाहर घूमती फिरती रहती है। नहीं, बोन मैरो तो आपकी ज़रूरत का हिस्सा है ना जी। आपकी बॉडी में बोन मैरो, हड्डी टूटती है, बोन मैरो से स्टेम सेल निकलता है, उसको जोड़ना शुरू कर देता है। अच्छा, ठीक है। तो आप कोई ऐसी डाइट बताएंगे ये सब चीज़ें तकलीफ ना हो किसी को? देखें, एक्सरसाइज और डाइट दोनों चीज़ें अपनी जगह पर इम्पॉर्टेंट है। डाइट के अंदर बैलेंस डाइट का कंसेप्ट है, लेकिन ओबेसिटी के साथ डाइट का कंसेप्ट थोड़ा टोटली चेंज हो गया है। अब आपकी जो ओबेसिटी है यहाँ पर वो इंसुलिन रेजिस्टेंस की वजह से आ रही है। यानी आप जो स्टार्चेस खाते हैं वो ग्लूकोज उसका बनता है, वो ग्लूकोज जो इंसुलिन उसके साथ रिएक्शन में, रिस्पॉन्स में रिलीज़ होती है, वो ग्लूकोज को लेकर पूरी बॉडी में हर सेल पर जाती है। और आम सेल जिसने एक्सरसाइज ही नहीं की, इंडिविजुअल सेल में उसकी ट्रांसपोर्ट नहीं होती, उसका दरवाज़ा नहीं खोलता कि अंदर जाए, क्योंकि अंदर वो मैसेज आ जाता है जी वी डोंट नीड। वो ग्लूकोज फिर इंसुलिन कब तक अपने कंधे पर उठा के फिरे, वो जाकर फिर पेट में जाकर फैट की शक्ल में जमा कर देती है। तो द मेन डायलेमा इज आपके यहाँ डेफिशिएंसी है किस चीज़ की, लैक ऑफ एक्सरसाइज और मेटाबॉलिक रेट के सिस्टम की, ठीक है। और ये जो ग्लूकोज इंसुलिन रेजिस्टेंस, आपने देखा होगा कि लोग बेतहाशा मोटे होते जा रहे हैं, कहते जी मैं एक वक्त खाना खा रही हूँ, मैं सिर्फ एक रोटी खाती हूँ, मैं आधी रोटी खाती हूँ, मैं पतली नहीं हो रही। तो वो जो बॉडी का जो सिस्टम है, मेटाबॉलिक सिस्टम, वो आधी रोटी के साथ ही एडजस्ट हो जाता है और वो फैट इकट्ठी होनी शुरू हो जाती है। बॉडी अपनी रिक्वायरमेंट जब पूरा करना चाहती है तो वो प्रोटीन ब्रेक डाउन करती है, यानी मसल वेस्टिंग। तो एक नया साइकिल शुरू हो जाता है कि कंटिन्यूस मसल वेस्टिंग और कंटिन्यूस डेपोजिशन ऑफ फैट, यानी फैट का इकट्ठा होना और मसल का वेस्टेज। इससे पेशेंट जो है ना, लोग और कमज़ोर होना शुरू हो जाते हैं, ओबेसिटी होती है, घुटने ख़राब हो जाते हैं,
और फिर एक मुसीबत में पड़ जाता है। इसके लिए जो नया कंसेप्ट है वो कीटो डाइट का आया है। कीटो डाइट में ये होता है कि आप डाइट का जो सोर्स है वो बदल दें, स्टार्च की जगह पर फैट लें। पहले कंसेप्ट था जी फैट बड़ी नुकसानदेह है, अब ये कंसेप्ट नहीं है। अब कंसेप्ट ये एनिमल फैट, यानी आप अंडे की जर्दी खाएं, ठीक है, आप देसी घी खाएं, मक्खन खाएं, इससे आप कैलोरीज पूरी करें, आपकी बेसिक रिक्वायरमेंट जो है वो इससे पूरी करें आप। जब ये खाएंगे तो एक और सिस्टम ऑफ मैकेनिज्म ऑफ एक्शन जो शुरू हो जाएगा, जो जिसके एंड रिजल्ट में कीटोन्स बनते हैं। कीटोन्स ब्रेन को अलर्ट भी करते हैं और बॉडी के अंदर फैट के रिसोर्सेज को यूज़ करना शुरू कर देते हैं। और इससे इंसान जो है, मोटी औरतें हमारे पास आती हैं, घुटने भी ख़राब हैं और व्हील चेयर पर आ गई, तो हम उन्हें कहते हैं जी आप स्टार्चेस, कार्बोहाइड्रेट्स, इसके अंदर गंदम से बनी तमाम चीज़ें और आपकी जो है चीनी से बनी तमाम और चावल से रिलेटेड तमाम चीज़ें, ये स्टार्च के मेन सोर्स है, रिसोर्सेज हैं। इसको मिनिमाइज़ कर दें, ठीक है, और इसकी जगह पर आपकी जो एनर्जी रिक्वायरमेंट है वो आए फैट से। इसको कीटोसिस क्रिएट करें। डॉक्टर साहब, जैसे आजकल कंप्यूटर का ज़्यादा काम होता है, जैसे आर्किटेक्ट हो गए या ड्राफ्ट्समैन वगैरह हो गए, तो उनका अक्सर ये चीज़ बाजू है, ये शोल्डर, ये फ्रीज़ हो जाता है, तो इसका भी कोई इसमें ट्रीटमेंट है क्योंकि वो भी जॉइंट से रिलेटेड है? फ्रोजन शोल्डर जो है एक डायबिटीज़ की 90% पेशेंट जिनको शुगर होती है उनके लिगामेंट्स ख़राब हो जाते हैं, और एक शीथ जो इसको ऊपर एक कैप्सूल बना होता है जोड़ में, वो हार्ड हो जाता है, अब वो उसको मूवमेंट नहीं करने दे रहा, ठीक है। तो प्राइमरीली अगर शुगर कंट्रोल है और कोई इंजरी नहीं है टेंडन्स की, लिगामेंट्स की, तो आप उसको रिपेयर करें, अदरवाइज़ उसकी एक्सरसाइज प्लान दें। एक्सरसाइज प्लान जो है ना, ये नहीं, इसको घुमाना है आपने। उसके बाद भी अगर नहीं ठीक होता तो फिर हम क्या करते हैं, पेशेंट को हल्का सा बेहोश करते हैं, उसकी नर्व सप्लाई को ब्लॉक करते हैं और फिर उसको जोर लगाकर वो जो बाइंडिंग फोर्सेस हैं जिसको उसको खुलने नहीं दे रही, वो हम ब्रेक करके उसकी मूवमेंट पूरी कर देते हैं, वो पेशेंट ठीक हो जाता है। अच्छा, सही। अच्छा डॉक्टर साहब, पहले तो ये सुनते थे कि कोई ज़ईफ़ बंदा हो, उम्र रसीद बंदा हो, उसके यहाँ ये मसला होता था कि भाई जोड़ों का दर्द है। अब तो नौजवानों में भी अक्सर ये बाजू का देखते हैं। लाइफस्टाइल, लाइफस्टाइल, अच्छा लाइफस्टाइल, मतलब वो क्या जंक फूड्स का इस्तेमाल है या खाना ये जंक फूड्स का तो आपने बड़ा जिक्र किया। जंक फूड तो बहुत बड़ा नुकसानदेह चीज़ें हैं। नेचुरल फूड हम खा नहीं रहे, फ्रिज में रहते हुए विटामिन सी और बहुत सारी चीज़ें वैसे ज़ाय हो जाती हैं आपकी फूड, नेचुरल फूड में। फिर सब्जियां नहीं हैं जंक फूड में, आपने जो है ना जो ये जो फैट्स हैं ऐसी आती हैं बनी बनाई जिनके अंदर एनिमल फैट ना होने के बराबर होती है, और दूसरी बात कार्बोहाइड्रेट्स का इसमें ज़्यादा इस्तेमाल होता है। तो ये सारी चीज़ें बॉडी के अंदर बैलेंस नहीं करने देती हैं। अच्छा। और वो फिर वही ओबेसिटी और सारे प्रॉब्लम में चले जाते हैं। फिर लैक ऑफ एक्सरसाइज है, आपकी हड्डी के अंदर कैल्शियम या इस लिगामेंट की जो न्यूट्रिशन है वो मूवमेंट से होती है। ये मूवमेंट ये अटैच है ना, इसको हम प्लास्टर कर दें, ये सूख जाएगा। अगर इसकी मूवमेंट करेंगे, इसकी ब्लड सप्लाई डायरेक्ट तो नहीं है, ये अंदर से सक करेगा न्यूट्रिशन। अच्छा, जब आपने हिलना ही नहीं है तो आपके लिगामेंट टेंडन में न्यूट्रिशन कहाँ से आनी है? सही, ठीक है। जब आपकी मूवमेंट होगी तो उसने सक करना है। अच्छा, सही। इसलिए वो सारे मसाइल जो है बिल्ट हो जाते हैं। क्या समझते हैं मिनिमम कितनी एक्सरसाइज करनी चाहिए रोज? 30 मिनट्स मिनिमम है और एवरेज 90 मिनट्स। सही, अच्छी एक्सरसाइज प्लान करें। एक्सरसाइज जैसे लोग जिम जाते हैं, मशीन्स वगैरह यूज़ करते हैं, ये करना चाहिए या सिर्फ वॉक वगैरह? जिम बहुत अच्छी एक्सरसाइज है। सही। वॉक, जिसका घुटना ख़राब है वो कहते हैं जी मैं वॉक नहीं कर सकता इसलिए मोटा हो रहा हूँ। सही। जिम में आपके पास फैसिलिटी है कि आप बाइसेप्स करें, ट्राइसेप्स करें, शोल्डर करें, चेस्ट करें, एवरी मसल जो ठीक है आपका उसकी एक्सरसाइज करें, जो खराब है वो ना करें। आखिर में वेंदे मूंखे थोरो कॉलेज जे हवाले सां वरी ॿुधाइजो, जेके हॉस्टल में रहनि था उहे त उते मौजूदु आहिनि, पर ॿाहिरां जेके शागिर्द अचनि पिया उन्हनि जे लाइ को ट्रांसपोर्ट जो निज़ाम बि आहे? जी जागीरानी साहब, जीअं त उबाड़ो कॉलेज जेको IBA कम्यूनिटी कॉलेज या पब्लिक स्कूल उबाड़ो आहे, उहो शहर खां 2 किलोमीटर तक़रीबन डिस्टेंस ते आहे। इन जे करे असां सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां मिलियल हिकु बस ऐं हिकु कोस्टर आहे जेका हिकिड़ी उबाड़ो खां मीरपुर माथेले ताईं तक़रीबन 30 किलोमीटर्स आउट बैक करे थी ऐं थ्रू आउट उबाड़ो, ॾेरकी ऐं मीरपुर माथेलो खे कवर करे थी। ऐं असां वटि हिकिड़ी ॿी कोस्टर आहे जेका ॿिए रूट ते हले थी, जेके उबाड़ो खां तक़रीबन गुड्डू ताईं
ऐं जेके ॿार आहिनि उहे पिक एंड ड्रॉप जी उन्हनि खे असां फैसिलिटी ॾियूं था ऐं ॿार रोज़ानो उन ज़रिए बि अचनि था ऐं हॉस्टल जो अॻु में अव्हांखे मां ॿुधायो त हॉस्टल ते पढ़ो ॿार जेके आहिनि उहे बोर्डिंग स्टूडेंट्स तौरु रही रहिया आहिनि। सही सही सही, ॾाढो सुठो साईं। नेक तमन्ना उन ख़्वाहिशूं तव्हां सां असांजूं, तव्हां सां मिली ॾाढी ख़ुशी थी ऐं असां कम्युनिटी कॉलेज जो ॿावड़ो जी अॼु तारीफ़ ॿुधीसीं ऐं यकीनन कंहिं ॾींहुं वरी घुमंदासीं बि। इंशाल्लाह। तव्हांजा आख़िर को मैसेज ॾियणु चाहींदो, शॉर्ट मैसेज हुजे त? सर मैसेज में बस इहो पेरेंट्स ऐं टीचर्स खे इहो चवणु चाहींदुसि त स्टीफन कवी जी हिकिड़ी मशहूरु किताबु आहे 7 हैबिट्स ऑफ हाईली सक्सेसफुल पीपल। उन में हू लिखे थो त चिल्ड्रन डोंट लाइक द पीपल दे डोंट लाइक, चिल्ड्रन डोंट लाइक द पीपल आर दे डोंट लाइक। मां रिपीट करणु चाहियां थो, चिल्ड्रन डोंट लर्न फ्रॉम द पीपल दे डोंट लाइक। त ॿार उन्हनि माण्हुनि खां न सिखंदा आहिनि जिन खे हू पसंदि नथा कनि। त पसंदि न करण जो मां मुराद इहा आहे त असां जॾहिं कंहिं ॿार जी सेल्फ स्टीम खे मजरू कंदा आहियूं, उहो पोइ टीचर हुजे, उहो को पेरेंट हुजे या को ॿियो वॾो हुजे, त उहे ॿार उन्हनि जे दिलि जे अंदरि हिकु नफ़ाक़ पैदा थींदो आहे ऐं जंहिंजे दिलि में कंहिं माण्हू लाइ नफ़ाक़ हुजे त उनखां असां सिखण लाइ भले उहो केतिरो बि वॾो एक्सपर्ट छो न हुजे, केॾो वॾो आलिम छो न हुजे, केॾी वॾी पर्सनैलिटी छो न हुजे, कंहिं ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी सां तालुक़ु छो न हुजे, पर उनजो जेकॾहिं एटीट्यूड ॿारनि सां या पंहिंजे जेके उन वटि शागिर्द पढ़ी रहिया आहिनि उन्हनि सां सही न आहे त उहे डेफिनेटली उनखां न सिखंदा। त पेरेंट्स खे ऐं जेके असांजा टीचर्स हज़रात आहिनि उन्हनि खे इहो आहे त ॿारनि जी सेल्फ स्टीम खे कॾहिं मजरू न कयो। सही सही सही, वॾी महिरबानी साईं तव्हांजी। स्ट्रिक्ट हुजो लेकिन खुश अखलाक़ी भी हुजो। थैंक यू वेरी मच तव्हांजी। आप कोई मैसेज देना चाहेंगे सर? जी मैसेज कोई देना चाहेंगे, शॉर्ट मैसेज कोई? मैसेज मेरा ये है जी कि इस मुल्क में अनवांटेड इन्वेस्टिगेशन, गैर ज़रूरी MRI, खुद तशख़ीस करने के अमल, इसके छुटकारा हासिल करने की ज़रूरत है। और दूसरा जो है अनएथिकल सर्जरी, इससे छुटकारे होने की ज़रूरत है। उसके लिए अवेयरनेस प्रोग्राम्स में मैं बहुत सारी बातें अगले किसी सेशन में करूँगा। सही, थैंक यू सो मच आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। लख तोरा साईं तव्हांजा हिकु भेरो वरी सुमरम साईं तव्हां बि आख़िर में असांखे वेंदे वेंदे कुझु ॿुधाईंदो। तव्हांजी वरी महिरबानी प्रोग्राम में आयो, सो तव्हां सभिनी जी वरी महिरबानी जिन जेको असांजो प्रोग्राम ॾिठो पिए शाज़ी पाण हाणे मोकिलायूं जी। इंशाल्लाह हयाती बख़ैर वरी असां हिन प्रोग्राम में तव्हांजी ख़िदमत में ज़रूरु हाज़िर थींदासीं। पंहिंजनि प्यारनि जो, दिलवारनि जो, घर वारनि जो, नंढनि ॿारनि जो, बुज़ुर्गनि जो, बीमारनि जो ऐं उन्हनि जो ख़्यालु रखिजो जिन जो ख़्यालु रखण वारो केरु बि न आहे। जी लतीफ़ जी मिठी ॿोली पाण सदाईं गॾु। अल्लाह भाई। तुमको देखा तो ये ख्याल आया, तुमको देखा तो ये ख्याल आया, जिंदगी धूप तुम घना साया, जिंदगी धूप तुम घना साया, तुमको देखा तो ये ख्याल आया। आज फिर दिल ने एक तमन्ना की, आज फिर दिल ने एक तमन्ना की, आज फिर दिल ने एक तमन्ना की, आज हर हमने दिल को समझाया, आज फिर हमने दिल को समझाया, जिंदगी धूप तुम घना साया,
चले जाओगे तो सोचेंगे, तुम चले जाओगे तो सोचेंगे, क्या तुम्हें खोकर हमने क्या पाया, क्या तुम्हें खोकर हमने क्या पाया। जिंदगी धूप तुम घना साया, तुमको देखा तो ये ख्याल आया, तुमको देखा तो ये ख्याल आया। जिंदगी धूप तुम घना साया, जिंदगी धूप तुम घना साया, तुमको देखा तो ये ख्याल। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध